अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व
व अहल बैतिही अजमाइन। अस्सलात वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। बेकदरो तव्हां खे करना है दिल खोले चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। दिल चवे थी तव्हांजी सुस्ती खे ॾिसंदे इतां ई शुरू करे ॾियां तकरीर खे, पर वरी सोचां थो न आस्ते आस्ते कयां मतां तव्हां में सहप न हुजे, छो त असां त यार जे दर जे मटड़ीअ जो पाणी पी आया आहियूं। अल्लाह ताला हर ईमान वारे खे इहा घड़ी इहो दर पंहिंजे महबूब जे दर जी गुलामी पर ईमान जे सलामतीअ सां इश्क वारी निगाह सां अल्लाह जी ज़ात हर कलमे वारे मुस्लमान खे उन दरबार ते हाज़िरी नसीब फरमाए। छो त मदीने के लिए हर मदीने के लिए हर आँख रोई, पर मदीना देखता है को। मदीना देखता है कोई तमन्ना हर कलमे वारे जी होंदी है त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार त लहन ओजागा अखिन जा। तमन्ना हर हिक जी होंदी आहे, मदीने वेंदा बि घणा आहिनि पर मदीनो ॾिसंदा केर केर। उन मंजर के ॾिसी आशिक जो तो मदीने के लिए हर आंख रोई, पर मदीना देखता है कोई कोई। तो मुझा सोना अल्लाह ताला जी जात बाबरकात इंशाअल्लाह ताला वरीब चवा तो इंशाअल्लाह ताला वरीब चवा तो इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह कदे भी पंहिंजे दरबार जे सवालन खे खाली कोन छॾींदो आहे हिकिड़ो मिंट दा, पर ख़ुसूसन उन्हनि खे त कॾहिं बि खाली कोन छॾींदो आहे जेके सवाली अल्लाह जे दरबार में हुजनि ऐं सवाल महबूब मुस्तफ़ा जे दर जो कंदा हुजनि। थोड़ो मुखे टाइम दियो, छो त अञा खैर सां जीअं मोटियो हां महबूब जे दरड़े तां दोस्तन सां मेल मुलाकात असांजो आहे थोड़ो दादलो मोहम्मद ईसा बस पो आयो अल्लाह ताला के मंजूर हुयो तवां सां मुलाकात थी। थोड़ो टाइम दियो जेसते मुझो आस्ते आस्ते, छो त 2 महीनन जो वक्त हुआ उते त ॾाढा खुश हुयासीं, उते त ॾाढा खुश हुयासीं। हिते मोटण खां पोइ ज़ाहिर आहे कहिड़ी खुशी हूंदी माण्हूअ खे। परवाना वञनि पिया उॾामंदा
रस्ते में तिडियूं बीठी हुई, सिंधी समझो था न, परवाना वजन पिया उडामदा, रस्ते में तिडियूं बीठी हुई। तिडिन पूछो त ए परवानो काडे था वजो? परवानन चयो पंहिंजे प्रिय जे मथा जान कुर्बान करण था वजो। परवानन चयो पंहिंजे प्रिय जे मथा जान कुर्बान करण था वञो। तिडिन चयो असांखे बि वठी हलो। परवानन निहारे चयो अड़ी तिडियूं तव्हांजो कम आहे चू चू करण, तव्हांजो कम आहे चू चू करण, आवाज करण। तव्हांखे कहिड़ी ख़बर त महबूब जे मथा जान कुर्बान कीअं कबी आहे? तिडियूं थियूं चवन ऐं परवाना पंहिंजा फ़ैसला रस्ते में छो था ॿुधायो? असांखे वठी त हलो न, मैदान ते पहुचायो त सही, पोइ तव्हां ॾिसो असां बि ॾिसूं त कुर्बान करण वारा तव्हां हो या असां आहियूं। परवाना जेके हूंदा आहिनि उहे आशिक ज़रूर हूंदा आहिनि, लेकिन साबिर बि हूंदा आहिनि। यह जुमलो वरी थो चवां, गौर सां ॿुधजो। जेके परवाना हूंदा आहिनि उहे आशिक ज़रूर हूंदा आहिनि, पर साबिर बि हूंदा आहिनि। सब्र कयो परवाननि। चयूं ऐ तिलिड़ियूं जे तव्हांजी असुल इहा तमन्ना आहे, अचो। परवाननि तिलिड़ियुनि खे गॾु वरितो, परे ऊंदाहिड़ीअ में वेही करे तिलिड़ियुनि खे चयो हाणे हिकिड़ो कमु कयो, असां हिते था वेहूं, थोरो किथे रोशनी त ॻोल्हे अचो त का रोशनी आहे या कान्हे। गौर सां ॿुधजो दोस्तो। तिडिन चयो ठीकु आहे। निकिरी पयूं, ॾिठो किथे हिकिड़ो बल्ब पियो थो ॿरे, किथे ॿियो बल्ब पियो थो ॿरे। हिक जे बजाए ॿ टे रोशनियूं ॾिसी मोटी आयूं। परवाननि पुछियो ॾियो ख़बर? चयूं तव्हां हरू भरू हिते जंग में वेठा आहियो, असां तव्हां त हिक रोशनी पे चई, असां त हिकिड़ी छा ॿ छा टे चार पंज रोशनियूं ॾिसी आया आहियूं। परवाननि निहारे चयो ओ तिडिड़ी, इहो ई त असां तव्हांखे चयो हो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त यार कीअं थींदो आहे? तिडिड़ियुनि चयो छा थियो? परवाननि चयो ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तव्हां में मुहबत जो ज़रड़ो हुजे हा त यार खे ॾिसी जान कुर्बान कयो हा, मोटी कोन अचो हा। तॾहिं मोटी आयूं हो, इन करे परवानियूं तव्हां न आहियो, तव्हां तिडिड़ियूं आहियो। हाणे तव्हां हिते बीहो, ॾिस त असां जेॾी महिल वञूं था पंहिंजे यार जे मथां चलाए जान ख़तम कंदासीं, वापसि मोटी कोन ईंदा। असां जेके मोटी आहियूं असां तिडिड़ियूं, जेके मोटी आया आहियूं इहे तिडिड़ियूं हूं। पर यार तिडिड़ियूं ई सही, पर दर त यार जो ॾिसी आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह त मुंहिंजा मिठड़ा भा अल्लाह ताला जे दरबार में हमेशा इहो सवाल कंदा कयो, ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे पुनल जो दरड़ो ॾेखार ज़रूर, पर मुंहिंजा मौला उन इश्क वारी अख सां ॾेखारजे, अदब वारी अख सां ॾेखारजां, उहा दिलि ॾिजां जेका प्रिय जे दरबार में पहुचण जी लाइक़ त नाहे, पर जे मुंहिंजा मौला उन पंहिंजे महबूब जे दरड़े ते वागड़ी वारी थो त पोइ असांजे सीने खे बि सुहिणो करे पोइ दिलबर जे दर ते पहुचाइजां। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो जंहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबारे अक़दस जे अंदर, जंहिं महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे अंदर, जंहिं महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे हरम जे अंदर हिक सवाब 50,000 सवाबन जे बराबर आहे। हिक निमाज दुनिया जे मस्जिदुनि में 50,000 निमाज़ूं पढ़ो, मुंहिंजे प्रिय जे पुनल जे दरबार में हिकिड़ी निमाज पढ़ो, हे 50,000 निमाज़ूं हिकिड़े पासे, उन हिकिड़ी निमाज जे बरोबर न आहिनि त उतां जी हिकिड़ी नंढड़ी बेअदबी बि काइनात जे सभिनी बेअदबनि खां मथां आहे। इन करे प्रिय जे दरबार में वञिजे त अदब सां वञिजे, इश्क सां वञिजे, प्यार सां वञिजे। ऐं यकीन रखो मुंहिंजा दोस्तो, जंहिंजे दिल में तमन्ना आहे, हे जलसो इन तमन्ना जी निशानी आहे, हे जलसो इन तमन्ना जी
याद रखी छड़ियो जड़े नमूने से अल्लाह जे जात के सब को मनीदो आ मुसलमान भी हिंदू भी मुर्तद भी मुनाफिक भी काफर भी जेको होंदो आ अल्लाह जे जात के मनीदो जरूर आ पर पो कोहड़े टाइम ते को कहिड़े टाइम ते तव्हां सोचींदो त जेके हिंदू आहिनि उहे अल्लाह के कीअं मञींदा मां तव्हां खां सवाल थो पुछां यार हिंदू हुजे या मुसलमान हुजे ॿियो हुजे या टियों हुजे जेॾी महिल न सभई वाटूं बंदि थी वेंदियूं अथसि पंहिंजे पाण खे निधड़ को महसूस कंदो आहे तव्हां कंहिं काफ़र खे ॾिसो जेको तव्हां सां जे नज़र में अल्लाह के नथो मञे अल्लाह जे दीन के नथो मञे हिक खुदा जो क़ाइल नाहे उहे सभई ॻाल्हियूं उन में हुजनि मगर जॾहिं उन जे मथां का मुश्किल खड़ी अचे सभु वाटूं बंदि थी वञनि त या मथे निहारे ऐं पोइ रोअंदो या अखियूं बंदि करे ऐं पोइ रोअंदो उन खां को पुछी त ॾिसे तूं रोई कंहिंसां थो ॻाल्हाई कंहिंसां थो सूर कंहिंखे थो ॿुधाई चवे थो सभिनी मां मायूस थी वियो आहियां पंहिंजनि मायूस कयो आहे दोस्तनि मायूस कयो आहे मिटनि मायूस कयो आहे चई पोइ रोई कंहिं लाइ थो चई बसि अंदरों हिकिड़ी का ताक़त वारी शइ आहे जंहिंसां पंहिंजा सूर थो ओरिया ओ मुझा दोस्त ओ खबड़ खान सोलंगी में रहने वाला याद रखी छद मुझे अल्लाह जे कुदरत जे मथा हिकड़ी रुगी निगाह कर हिकड़ी निगाह कर हर इंसान जे सीने में मुझे अल्लाह दिल पैदा फरमाई हर इंसान जे सीने में अल्लाह जे जात बाबरकात मुझा दोस्त अजीज तुझे दीने में सीने में दिल पैदा फरमाया तुझे हिन वजूद जे अंदर अल्लाह हिकड़ी कोरट पैदा कया तुझे हिन वजूद जे अंदर अल्लाह हिकड़ो जज रखियो आ तुझे हिन जिस्म जे अंदर अल्लाह हिकड़ो वकील रखियो आ तो हिकड़ो छा बब वकील रखिया हन 10 वकील रखिया हन तुझे हिन जिस्म जे अंदर अल्लाह जे जात केसन हलाइण जो सिस्टम रखियो आ तहां सोचींदो हे सजण साईं जो गुलाम फकीर आशिक मदीने मां मोटियो आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे सच थो चवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं पंहिंजे मुंहं सां गौर कंदो कर सोचींदो कर अल्लाह तोखे कोरट दुनिया जे कोरटनि खां बचाईंदो ख़ुदा तोखे इन केसनि खां बचाईंदो पर अगरि कॾहिं वञणु थियो हूंदे उते तूं ॾिसंदो हूंदे हिकिड़ा वकील हा में दलील ॾींदा आहिनि हिकिड़ा न में दलील ॾींदा आहिनि हो दलील हलंदा रहंदा जज ॿुधंदा रहंदा आहिनि आख़िर में फ़ैसिलो जज कंदा आहिनि कॾहिं ॾिठो अथई तुंहिंजे अंदर में बि हिकिड़ी कोरट आहे उन में फ़ैसिलो कीअं हलंदो आहे राति जो सुतो पियो आहे अचानक तुंहिंजे दिल में ख्याल इंदो आ तो सुभाणे सुबह जो मुके भिरिया सिटी वनी ही वठणो आ वरी घड़ी खन में वरी अंदरों आवाज इंदो न सुभाणे सुबह जो न विंदुस सुभाणे मझंद जो विंदुस वरी अंदरों आवाज इंदो सुभाणे मझंद जो गर्मी थी विंदी 10 बजे हलियो वंजा वरी अंदरों आवाज इंदो न 10 बजे न वंजा फलाणे टाइम ते वंजा ओ मुंजा दोस्त तुजी जुबान भी खामोश आ तू भी चुप आही ए अंदरों केडी मल हा जो आवाज आ केडी मल न जो आवाज आ हलंदे हलंदे आखिरी जज पांजो फैसलो दींदो तने तोके सुभाणे हिन टाइम ते वञ जॾहिं जज फैसलो ॾींदो आहे महफ़िल बर्खास्त थी वेंदी आहे अंदरों जज फैसलो ॾिनो सुभाणे बसि हिन टाइम ते वञणो आहे तोखे सुकून सां निंड अचे वेंदी छो त जज फैसलो ॾेई छॾियो इहा कोरट किथे हुई भिरिया सिटीअ में न हुई रोड ते नहीं पर तुंहिंजे वजूद में हा कोरट अल्लाह मौजूद करे तुझे अंदर में कोरट तुझे अंदर में जज हन तुझे अंदर में वकील आ पर खुदा तौफीक ॾेई रुगी ने कोरट जो दरड़ो कॾहिं खोल त सही न इन कोरट जो दरड़ो खोल त सही जॾहिं दरड़ो न खोलींदे पोइ ख़बर पवंदई त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा चाहे पोइ ख़बर पवंदई त मुंहिंजो ख़ुदा चाहे हिकिड़े मिंट जे लाइ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी कदे सोचो थई अल्लाह जे कुरान करीम ते कदे गौर कयो थई मता गोठ खबड़ खान सोलंगी वारा मता तुझे दिल में यो ख्याल हो जे त मुझो महबूब मुस्तफा मुझे दुरूद पढ़ण जो मोहताज मुझे सलातो सलाम पढ़ण जो मोहताज मुझे दुरूद पढ़ण सा महबूब जो शान वधंदो मुझे सलात पढ़ण सा आका जो शान वधंदो न न मुझा दोस्त अजीज अल्लाह जे सुने कुरान करीम जे मथा गौर कर भले तू देवबंदी है भले तू बरेलवी है भले तू शियो है भले तू सुन्नी है भले तू अहले हदीस है कुरान सबनी जो हिकड़ो आ खुदा सबनी जो हिकड़ो आ रहमतल लिल आलमीन इमामुल अंबिया सबनी जो हिकड़ो आ लेकिन मुझा दोस्त अजीज इन कुरान करीम के समझण जे ला ओ मुझा यार इन कुरान करीम के समझण ला रुकी मदरसे जो हुजण
काफ़ी ना है। रुगी कुरान करीम पढ़ण जे लाइ हिकु उस्ताद जो हुजण काफ़ी ना है। कुरान करीम के पढ़ण सां गॾु समझण जे लाइ हिकु कामिल जे निकाह जो हुजण ज़रूरी आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बिला तनकीद अल्लाह जे कुरान करीम दे गौर कर। अल्लाह फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू। तव्हां सभई हींअर ॿुधो था पिया, छा था कयो? थोड़ो ॻाल्हायो, छा था कयो? ॿुधो था पिया पर पढ़ो त कोन था पिया न। जवाब ॾियो, पढ़ो त कोन था पिया न। कुरान ॾे ॾिस, उबासी न। इन्नल्लाह व मलाइकतहू, बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता। अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं जिब्राइल, अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं मीकाइल, अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं इसराफील, अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं इज़राइल। व मलाइकतहू, ऐं उन्हीअ जा मलाइक। सभ खां पहिरीं दुनिया जे सभिनी कलमन वणन खे कलम कर, दुनिया जे दरियान समुंडरन खे मस कर, लिखण शुरू कर। लिखी पोइ मूंखे ॿुधाए त अल्लाह जा ज़मीन आसमान में मलाइक घणा। लिखी त ॾेखार, मियामान अल्लाह तादाद त ॿुधा। पुछ दोस्त खां तादाद त ॿुधाए, जवाब मिलंदो मलाइक केतिरा हिकु खुदा ॼाणे, ॿियो उन जो महबूब मुस्तफा ॼाणे। बेनियाज़ रब फरमायो ओ मुंहिंजा बांधड़ो, मां करीम रब जो सुहिणो कुरान ॿुधो, मुंहिंजे सुहिणे कुरान करीम खे समझण जी कोशिश कयो। इन्नल्लाह व मलाइकतहू, बेशक अल्लाह ऐं उन्हीअ जा मलाइक। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक युसल्लून अलन नबी, अलल अंबिया न है, ये ना है तो युसल्लून अलल अंबिया, तमाम अंबिया ते न मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक मुझे करीम रब फरमायो बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता दुरूद सलात सलाम जेकी कुछ तोखे समझ में टिनी लफ्ज़न मां अचे, जंहिंजो तू इंतखाब करी तोखे इजाजत हे दर हे रस्तो भी यार जे दर ते, हे रस्तो भी यार जे दर ते, हे रस्तो भी यार जे दर ते। अल्लाह फरमाए तो मोकिलीन था पढ़न था। मां तो खां तो पुछां इन आयत जे अंदर हिकड़ी गाल मुखे बुधा, ओ गोठ खबड़ खान जे सोलंगी में रहण वारा केड़े भी मसलक सा तुझो ताल्लुक ईमानदारी सा अल्लाह जे कुरान के बुध खुद फैसलो करे बुधा। इन आयत जे अंदर मुझे रब इए कोन फरमायो आ त सुबह जो पढ़न था, रब इए कोन फरमायो आ मझंद जो पढ़न था, रब इए कोन फरमायो आ शाम जो पढ़न था। अल्लाह जे ज़ात बा बरकात टाइमिंग जो इंतखाब कोन कयो आ। मुझे रब फरमायो ओ दुनिया वारो, ओ दुनिया वारो मुझे प्रिय जे शान खे अकुल जे ताराजी में तोरण वारो, मुझे महबूब मुस्तफ़ा जे मुतालिक पंहिंजी राय कायम करण वारो, मुझे बेनियाज रब फरमायो आ मां अल्लाह बेनियाज थी ऐलान थो कयां त बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता पंहिंजे सुहिणे महबूब ते दुरूद ओ सलाम मोकिलींदा रहन था। न इए हुकुम थियो त सुबह जो, न इए हुकुम थियो त शाम जो, न इए हुकुम थियो त मझंद जो। हाणे टाइम तू बुधा, अकुल बंद थी वेंदो, अकुल इजाजत कोन ॾींदो, जवाब मिलंदो हर टाइम ते मुंहिंजो खुदा ऐं उन जा फरिश्ता मुंहिंजे दिलबर जे, मुंहिंजे दिलबर मुस्तफ़ा करीम जे ज़ात ते दुरूद ओ सलाम मोकिले रहिया हर वक्त। छा मुझा दोस्त हर वक्त अल्लाह पाक गाला गाला अल्लाह पाक अल्लाह जा फरिश्ता भी गाला गाला अल्लाह जा फरिश्ता भी
पाक आहिनि अल्लाह जे फरिश्तनि जी का राय कान हूंदी आहे उन्हनि जो एतिरो कम आहे अल्लाह हुकुम कंदो आहे हू हुकुम पूरो कंदा आहिनि मुंहिंजे करीम रब जे ज़ात टाइमिंग जो इंतखाब कोन कयो अल्लाह पंहिंजे कुदरत सां ऐलान करे छॾियो अल्लाह पंहिंजे लाइ पंहिंजे फरिश्तनि जे लाइ ऐलान करे खुदा के ख़बर ही त मुझे मुस्तफा जा गुलाम सुस्त भी हूंदा सादड़ा भी हूंदा कम करन वारा भी हूंदा ॾाढो दुनिया में जकड़ियल भी हूंदा दुनिया में फाथल भी हूंदा जॾहिं मुंहिंजा दोस्त ईमान वारनि जी ॻाल्हि आई मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा मुझे महबूब मुस्तफा ते दुरूदो सलातो सलाम पढ़ंदा रहो ॾिसंदा हो सलातो सलाम पढ़ण जो टाइम ईंदो आहे को वेचारो दोस्त निकिरी परे थींदो आहे उन सां झेड़ो न कयो उन सां सख़्तु न ॻाल्हायो चवंदो मां नथो पढ़ां चवीसि यार तुंहिंजी मर्ज़ी आहे छो त जॾहिं हुकुम थियो आहे त या अय्युहन्नास सां कोन थियो आहे हुकुम थियो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू महबूब जे मथा सलातो सलाम एतिरो त प्यारो आहे जो 70,000 फरिश्ता गुंबज़े खज़रा जे टूटियल सुबुह जो ईंदा आहिनि दुरूदो सलाम पढ़ंदा आहिनि ड्यूटी कहिड़ी आहे यार ते दुरूदो सलाम पढ़णो आहे इहा ड्यूटी हमेशह खां शुरू आहे छो त अल्लाह अॻे ई ऐलान करे छॾियो हो लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे इन जिस्म अतहर खे जॾहिं मदीने तय्यबह जे अंदर अम्मा आयशा सिद्दीका जे हुजरे जे अंदर जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन खाक जे अंदर रखियो थे वियो बाद में छा थियो सभु को दुरूदो सलाम पढ़ंदो वियो वॾड़ा बि दुरूदो सलाम पढ़ंदा विया नंढड़ा बि दुरूदो सलाम पढ़ंदा विया जवान बि पढ़ंदा विया फरिश्तनि चयो ओ मुंहिंजा मौला असांखे छा मिले रब फरमायो हिननि सभिनी जी ड्यूटी भी जारी आहे सॼो ॾींहुं ईमान वारा भी दुरूदो सलाम पढ़ंदा ओ फरिश्तो तव्हां भी इन्हनि सां गॾु जीअं हींअर छा पिया पढ़ो क़यामत ताईं ईअं पढ़ंदा रहंदो 70,000 मलाइक सुबुह जो मुंहिंजे आका जे हुज़ूर में दुरूदो सलाम पेश करण जे लाइ ईंदा आहिनि जॾहिं शाम थींदी आहे वापसि वेंदा आहिनि ईंदा आहिनि त खिलंदा ईंदा आहिनि ख़ुशि थींदा ईंदा आहिनि छो त यार जे दरबार में दुरूदो सलाम जो टाइम मिली वियो पर जॾहिं वापसि वेंदा आहिनि त रोंदा जॾहिं वापसि वेंदा आहिनि त रोंदा आहिनि छो ज़िंदगीअ में क़यामत ताईं वरी इहो मौक़ो मिलंदो अलाए कोन क़यामत ताईं इहो मौक़ो मिलंदो ॻाल्हाए करे मिलंदो अलाए कोन मिलंदो ओ मुंहिंजा दोस्त जंहिं दुरूदो सलाम जे लाइ फरिश्ता बि रोंदा हुजनि ओ ईमान वारा रब तोखे मौक़ो अता फरमायो आहे इन दुरूदो सलाम जे लाइ तोखे मां ॿुधायां जिब्राईल केर थोड़ो ॻाल्हायो जिब्राईल दरबारे मुस्तफा में मौजूदा अर्ज करण लगो या रसूल अल्लाह जिब्राईल पूरे रूए जमीन ते जेतरा भी वणहन हुक्म थे तो जा पन गणे सघे थो जितरा भी दुनिया जे अंदर पखी हैं उन्हनि जा पर गणे सघे थो जेतरा दुनिया में पानी जा चश्मा दरिया समुंड रहनि उन्हनि जा फुड़ा भी गणे सघे थो लेकिन या रसूल अल्लाह जिब्राईल हिकड़ी शय जे ॾाढो मजबूर ओ जिब्राईल कहिड़ी शइ जे ॾाढो मजबूर या रसूल अल्लाह जॾहिं मुझे महबूब जो को गुलाम मुझे आका ते दुरूदो सलाम पढ़ंदो
मुझे पुनल जे दरबार में दुरूद सलाम पढ़ंदो वा मुझो करीम रब एतिरियूं रहमतुन जो नुज़ूल उन जे मथा फरमाईंदो वा जो मां जिब्राइल उन रहमतुन खे ॻणण खां कासिर थी वेंदो हा। याद रखी छल मुझा दोस्त मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जेडी मल टाइम मिले दिल खोले दुरूद सलाम पढ़ंदो कर छो त मुझो महबूब मुस्तफा दुरूद सलाम पढ़ण वारे जो सलाम ॿुधंदो भी आहे जवाब ॾींदो भी आहे। छा चयम मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे गुलामन जो दुरूद ॿुधंदो भी आहे ऐं जवाब गाला गाला जवाब ॾींदो भी। ॿुधो हदीस हदीस ॿुध त कीअं दुरूद मुझो मुस्तफा ॿुधंदो आहे मुझे आका छा फरमायो। मार्ज कयो त अॼु जी तकरीर फिरकन फिरकन खां हटियल आहे इश्क ऐं मोहब्बत जी तकरीर आहे पोइ ख़ुदा जंहिंखे नसीब फरमाए मुझे मदीने जे मीर फरमायो वमा मिन अहद यसल्लिमु अलैया जॾहिं भी को मुझो हिकिड़ो गुलाम भी मां मुस्तफा ते दुरूद सलाम पढ़ंदो इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही मुझे मदीने जी साईं फरमायो जॾहिं मां मुस्तफा जो गुलाम मां मुस्तफा ते दुरूद सलाम पढ़ंदो आ मुझो अल्लाह छा फरमायो आका इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही मुझो परवरदिगार मां महबूब मुस्तफा के उन मुझे गुलाम जे तरफ मुतवज्जह करण फरमाईंदो। गौर तकर दुरूदो सलाम गुलाम पढ़ियो महबूब मुस्तफा ते मुझे आका फरमायो इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही मुझो रब फरमाइंदो आ ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब ए तुझो गुलाम तो ते कीअं दर्द मां दुरूद पढ़ी रहियो आ एडी गर्मीअ जे अंदर वेठो गोठ खबड़ कान सोलंगे जे गोठ जे में आ वेठो ते शादी जे महफिल में आ लेकिन जुबान उन जी दुनिया जे करे बंद लगी पया पर दिल में चई रहियो आ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह दुरूद सलाम पढ़ी रहियो आ इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही ओ मुझा सोहना मुझे महबूब फरमायो मुझो करीम रब मां मुस्तफा के मुतवज्जह फरमाइंदो आ एतरे ताईं जो हत्ता अरुद्द अलैहि सलाम मुझे आका फरमायो एतरे ताईं जो मां मुस्तफा उन जे सलाम जो जवाब ॾींदो हा। हिकड़े मिनट ला मुसलमान सोचे पो जवाब दे त मुझो महबूब मुस्तफा फरमाए थो त जॾहिं भी को गुलाम दुरूद सलाम पढ़ंदो आ त मुझो रब मुझो मुस्तफा त ॿुधंदो आ पर मुझो रब भी पंहिंजे महबूब खे चवंदो मुझा महबूब ओ मुझा महबूब तुझो गुलाम अज तोते मुझो बानड़ो तुझो गुलाम तोते दुरूद सलाम पियो पढ़े तोते पियो दुरूद सलाम पढ़े ओ मुझा पुनल इन गुलाम खे जवाब अता फरमा मुझे मुस्तफा करीम फरमायो मां मुस्तफा उनके जवाब अता कंदो हां हत्ता अरुद अलैहि सलाम एतरे ताईं जो मां मुस्तफा उन सलाम जो जवाब ॾींदो हां मुझो मुस्तफा दुरूद सलाम ॿुधंदो भी आहे जवाब ॾींदो भी आहे। पूछो न थो अस्सलात वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलात वस्सलामु अलैका
या हबीब अल्लाह रुगी जुबान सां याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जुबान सां गॾु जॾहिं दिल जो आवाज़ भी निकिरंदो आहे छो त दरबारे खुदावंदी जे अंदर रुगी जुबान जो सौदो कोन हलंदो आहे दिल जो सौदो हलंदो आहे जेकॾहिं रुगी जुबान सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवे ऐं दिल सां इकरार न करे इहा मुनाफिक जी निशानी आहे ईमान वारे जी इहा निशानी आहे इकरारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब ज़ुबान भी दुरूदो सलाम पढ़े दिल भी गॾु गवाही ॾे त मां दिल भर ते दुरूद पढ़ी रहियो हां पो जॾहिं ज़ुबान ऐं दिल ॿई न गॾु थी वयूं पो छा थो समझी अदा खुद सोच लतीफ सरकार का पूछो के वे जड़ा भी दूर के वे जड़ा भी दूर अल्लाह के दूर पे औदा सुपरी के चढ़न नचते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बणा सुपरी लतीफ सरकार फरमायो के वे झड़ा भी दूर के वेठा त मदीने में हन पर ॾाढो परे वेठा त गला गला वेठा त छो त मदीने तय्यब जे अंदर बस हिकड़ी गाल कया हुजूर जे मस्जिद नबवी जे अंदर पहरन छटन जे आडो वेठायो टे पहरी खां बाद में एकड़ो हजरत अल्लामा मौलाना साहब उते खिताब कंदो आ उन पांजो खिताबड़ो शुरू कयो खिताबड़ो कंदे कंदे चवे थो ओ मस्जिद नबवी में अचण वारो जॾहिं ॻोठूं निकरो था त जेकॾहिं दिल में इहो ख्याल कयव त मस्जिद नबवी में था वञो त तव्हांजो पंधु सजायो आहे पर जेकॾहिं ईअं चयव त रोज़े अतहर ते था वञो सरकार जे रोज़े अतहर ते दुरूद व सलाम पढ़ण था वञो सुभान अल्लाह पंधु ज़ाया थी वियो तव्हांजो पंधु अजायो थी वियो इहो केरु चई रहियो आहे जेको मस्जिद नबवी जे हरम जे अंदर वेठो आहे तकरीर करे रहियो आहे ॻाल्हाए रहियो आहे हिन ग़ुलाम जी यकदम निगाह लतीफ सरकार जे शहर ते पई त के वेझड़ा भी दूर के दूर भी ओदा सुपरी शाहनवाजी को साउंड भिरिया रोड ई वेठो त हरम में आ पर पो बिन के इहा ख़बर कान्हे का त आशिक त सिकंदा आहिनि ओ मुंहिंजा मौला ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब ओहे ॾींहं जल्दी आण जो ही गुनहगार अखड़ियूं हुजन मुझे मुस्तफ़ा जो गुंबज़ खज़रा हुजे अखड़ियूं गुनहगारन जूं हुजन रोज़ो तुझे महबूब जो हुजे दुरूद व सलाम असां जो हुजे गॾु साथ तुझे मलाइकन जो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो सच आहे या न ओ मुझा दिल भर इन करे मार्ज पे कयो त सब कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का साॻी जगह ते मोटी वरी पोइ हला किथे शुरू कयो हम मदीने के लिए हर आँख रोई पर मदीना देखता है कोई कोई ओ मुझा दोस्त अजीज कुरान करीम जे तरफ तोखे वठी हला अल्लाह जो कुरान तोखे बुधाया ओ मुझा मिठड़ा अदा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना ए अल्लाह जो दीन समझण ॾाढो सवलो आ मुझे मुस्तफा करीम जो फरमान समझण ॾाढो सवलो आ पर समझंदे कॾहिं जॾहिं दिल मां इहा हद सजी पट्टी लाहे छॾींदे इहो साड़ बुग़्ज़ कढी छॾींदे हिक खुदा जे वहदानियत जो इकरारी थी
करे महबूब मुस्तफा जो गुलाम थी वींदे खबर पइजी वींदे त मो दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात जो कुर्ब कीअं थींदो आ महबूब मुस्तफा जो प्यार कीअं मिलंदो आ जे भी सहाबा जी गाल करी मां उन सहाबा जो मुंहिंजा दोस्त दलील ॾेई पोइ अॻिते हला जे भी सहाबीअ खे इज्जत मिली आ इज्जत ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा है पर मिली आ त दरे मुस्तफा तां मिली आ हिकु भी उहो सहाबी ॿुधा हिकु भी उहो सहाबी ॿुधा जेको दरे मुस्तफा ते न आयो हुजे ऐं सहाबी बणियो हुजे हिकड़ो दुनिया जो हो इंसान ॿुधा जेको दरे मुस्तफा ते न आयो हुजे दरे मुस्तफा ते अचण जे लाइ हिन जिस्म जी ज़रूरत नाहे दिल जी भी ज़रूरत आ जेकॾहिं तूं हिते वेही करे भी दिल सां मुंहिंजे हबीब जे दरबार में पहुचंदे त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे लाइ तौबह जा दरवाज़ा खोले छॾींदो जेके जेके औरों को मिला है औरों को मिला है तो मुकद्दर से मिला है औरों को मिला है तो मुकद्दर से मिला है अरे हमें तो मुकद्दर भी आका के दर से मिला है ना पूछो रात खिलवत में मुझे क्या क्या नजर आया अरे नजर झुकी तो कमली ओढ़ने वाला नजर ओ मुझा दोस्त अजीज खुदा जो कसम सच्ची दिल सा दिल जे हुजूर सा जिथे भी वेठो आजमाए ॾिसो दुनिया जे डॉक्टर जी दवा बि आजमाए भी है दुनिया जा वजीफा बि आजमाईंदा हो दुनिया जा विर्द भी आजमाईंदा हो केॾी मौलविन जा केॾी महिल मुल्लनि जा उहे भी आजमाईंदा हो अॼु सजण साईं जे गुलाम जो ही ॿुधायल विर्द भी आजमाए ॾिसो आधी रात जो उथी त ॾिस आधी रात जो उथी त ॾिस बिस्तरे के छॾे त ॾिस आस्ते आस्ते कंहिंखे बि ख़बर न पवे तोसां गॾु बिस्तरे में जेके वेठा आहिनि सुता पिया उन्हनि खे बि ख़बर न पवे आस्ते आस्ते वुज़ू करे तहज्जुद जा नफ़िल पढ़ी मुहम्मदीन ॾे करे यार जो तसव्वुर आडो दिल में आणे मुझे प्रिय ते दुरूद सलाम पढ़ंदे पढ़ंदे कॾहिं अखड़ियूं बूटे ॾिस त मुंहिंजो प्री कीअं थो कुर्ब करे कुर्ब थींदो आ मेहरबानी थींदी आ मगर कंहिंखे ख़बर पवंदी आ कंहिंखे कान ख़बर पवंदी आ पर उन जा निशान ज़ाहिर हूंदा आहिनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जो ही प्रोग्राम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निगाह रहमत जो कमाल पुछो त कीअं पुछो त कीअं हाणे मां तव्हां खां पुछां थो दोस्त अॼु जो ही प्रोग्राम जेको आहे नंढड़नि जी सुन्नत याने तोहर थियो आहे माहौल बहराड़ी जो जवाबी हो माहौल बहराड़ी जो नंढड़े जो नालो अज़ीज पी जो नालो अज़ीज़ुल्लाह ॿिए नंढड़े जो नालो मिठल पी जो नालो नेमतुल्लाह अज़ीज़ुल्लाह नेमतुल्लाह ॿई बाबा अज़ीज ऐं मिठल नाला त ॾिसो अज़ीज ऐं मिठल बचड़ा हन नेमतुल्लाह अज़ीज़ुल्लाह उन्हनि जा वालिद हन उन्हनि ही प्रोग्राम आखिर कयो छो सवाल भत त ॾींहं थी वियो न थोड़ो जवाब ॾियो भत त ॾींहं थी वियो ही प्रोग्राम छो कयो उन्हनि जो ईमान उन्हनि जे घर वारनि जो ईमान उन्हनि जे दोस्तनि जो ईमान उन जे ॻोठ वारनि जो ईमान अचण वारनि जो ईमान त अल्लाह जे ज़ात जो कुर्ब हासिल करण जे लाइ पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार जी हाज़ुरी जो हुजण ज़रूरी आहे ओ मुझा दोस्त अजीज हेतरो मुझा दोस्तन के गड करे एकड़ो दीनी प्रोग्राम कयूं छाजे ला त अल्लाह राजी थे अल्लाह जो रसूल राजी थे की राजी थींदा जडे हिन प्रोग्राम जे अंदर दीन जो गालियों हलदियो अगर हिन सजी महफिल मा हिकड़ी गाल भी कंजे पल्ले पैजी वे उन अमल कयो त हिन अजीजुल्लाह ऐ नेमतुल्लाह जो कम त थी वयो पर गोठ जे मथा भी रहमत जो वसकारो थी थोड़ी हिकड़ी गाल चवा नाराज कोन थींदो जवाब दियो गाल सच्चाई वारी है
याद रखी छॾियो मुंहिंजा अॼुकल्ह असांजो नौजवान हिकिड़ो आम सवाल कंदो आहे कहिड़ो सवाल कंदो आहे चवंदो आहे साईं असां त फाथा हूं तव्हां मोल विनमो सवाल कंदो आहे न असां त फाथा हूं तव्हां मोल विनमो ख़बर ई कोन थी पवे अल्लाह जो क़ुरान बि चवे थो त ज़ालिकल किताब ला रईब गाला गाला ला रईब फीह अल्लाह जो कुरान बुधाए थो त हिन कुरान में शक कोने को लेकिन हिकड़न मौलविन के भी हथ में कुरान आ बियन के भी हथ में कुरान आहे बिनी जे हथन में कुरान मगर गाल बिनी जी एतरी हिक बे को परे परे नजर थी अचे जण जमीन और आसमान जो फर्क तो नजर अचे हाने असा के बुधायो त असा काडे वणो ओ अल्लाह जा बानड़ा अज तो जे हिकड़े सवाल जो जवाब मां नढड़े जुमले में एतरो जामे रही थो छड्या जो इंशाअल्लाह ताला जिस दिन तमाजी जिंदगी रहंदी तहा का जवाब भी कोन विसरंदो ए अमल भी कोन विसरंदो उन जो जवाब हिकड़ो ही आ ओ मुजा नौजवान दोस्त याद रखी छड ए फकीर सजण साईं जे गुलाम जो जवाब दिल जा कन खोले बुध याद कर करे छड बेशक अल्लाह जो कुरान पढ़न जी सब के इजाजत आ काफर भी कुरान पढ़न था मुसलमान भी कुरान पढ़न था यहूदी भी कुरान पढ़न था ईसाई भी कुरान पढ़न था कुरान जी के झलक कोने खाजा दोस्त अजीज कुरान सब को सके तो सब के इजाजत आ लेकिन मोजा दोस्त अजीज मां बिल्ला तफरीक बिना कहे फिरकी सिरकी जे फिरकिन सिरकन को हटी करे हकीकत ही मबनी हिकड़ो जुमलो थो चवा तमाम उम्मत मुस्लिमा के दावत हो दिया तमाम मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन के दावत हो दिया कलमे वारन के दावत हो दिया इन मुझे जुमले जे मथा ईमानदारी सा सच्चाई सा करे इन जुमले ते गौर कर को पंजे दिल का फैसलो कर उन दिल का फैसलो वठन मां खोले तो बुधाया केतराई आलिम होने जे बावजूद काफर थी गया केतराई आलिम होने जे बावजूद गाला गाला आलिम होने जे बावजूद काफर थी गया केतराई काफर जे के हन ओहे आलिम थी गया यानी काफर जो आलिम थियण इहा का बड़ी गाल काने का आलिम जो काफर थियण इहा का बड़ी गाल काने का नौजवान परेशान थियो तो जे करे काफर आलिम था थियन आलिम काफर था थियन असा काले वणो हा मुजा दोस्त अन्या हिकड़ी बात है जेका मा तोखे बुधाया तो इते मा गालण कर का पहरे दलील दींदो हला सुभाणे मता को तवा का पूछे त आलिम काफर किए थींदो आ ओ मुजा दोस्त गुलाम मोहम्मद कादियानी जे को गुलाम मोहम्मद कादियानी बुधा हो आलिम हुयो या कोन हुयो जवाब दियो आलिम हुयो मगर मुझे महबूब मुस्तफा जे खातमुन नबीयीन हुजण जो इनकार कये उन जे मथा हुकूमत पाकिस्तान जे तरफ का केड़ो हुकुम थियो गाला गाला केड़ो हुकुम थियो सुभान अल्लाह केई मुजा दोस्त अजबी जे के साइंसदान इस्लाम कबूल कोन कयो थन पर कुरान जी जान तो असा खाब घणी था रखन उनन के खबर आ त हिन कुरान में सब कुछ मौजूद सुभान अल्लाह हाने साबित थियो त आलिम काफर थी सके तो काफर आलिम थी सके तो नौजवान सवाल कयो ओ सजण साईं जा गुलाम को बुधाए मां काडे वणा हां अज तो के सजण साईं जो गुलाम बुधाए तो याद रखी छड आलिम काफर थी सके तो काफर आलिम थी सके तो लेकिन कदे भी वली काफर नथो थी सके दस्तगीर कदे भी वली काफर नथो थी सके कदे भी काफर वली नथो थी सके न वली काफर थी सके तो न काफर वली थी सके तो तुझी दिल कबूल कदी त छा वली आलिम कोन न हां वली आलिम भी आहन आलिम सा गड उन साहिबे नजर जे करे आलिम सा गड होण सा वली भी आहन जेको वलीउल्लाह होंदो आ वो मुजा दोस्त निगाह जो कमाल वारो होंदो आ वली कदे काफर नथो थी सके वो कहड़े मर्तबे फिक्र में भी हुजे काफर कदे भी वली नथो थी सके मुजा दोस्त अजीज जडे काफर वली नथो थी सके वली काफर नथो थी सके साबित थियो त हिन आलिमन जे के अद जन दुनिया के वेड़े बर्बाद करे छडियो आ इनन का थोड़ा गोशा नशीनी अख्तियार करे औलिया अल्लाह जे दामन जे तरफ वधो हाने फैसलो तोखे करणो आ वनी गोल अब्दुल कादिर जीलानी जेको पीरन जो पीर आ वो कहड़ी जमायत में आ ख्वाजा निजामुद्दीन औलिया कहड़ी जमायत में आ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी कहड़ी जमायत में आ दाता गंज बख्श हजवेरी कहड़ी जमायत में आ कलंदर शहबाज कहड़ी जमायत में आ मुझो सोनो शाह अब्दुल लतीफ भिटाई कहड़ी जमायत में आ सच्चल सरमस्त रहमतुल्लाह अलैह कहड़ी जमायत में आ दुनिया
दुनिया जे अंदर लखन वलियन जा नाला वठंदो वञा, हज़ारन जा नाला वठंदो वञा। पीर मिठा कहिड़ी जमायत में आ, कंबर वारो चौन कहिड़ी जमायत में आ, सजन साईं कहिड़ी जमायत में आ, मशहूरन वारो साईं कहिड़ी जमायत में आ, मुंहिंजा दोस्त जीलानी सैयद कहिड़ी जमायत में आहिनि। मां तोखे थो चवां फिरकिन खां हटी करे हकीकत मबनी हिकिड़ो फिक्रो यादि करे छॾ। जॾहिं वली काफ़र नथो थी सघे, काफ़र वली नथो थी सघे, साबित थियो अगरि ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे रज़ा वारो को रस्तो आहे त औलिया अल्लाह जे दामन खे सुके सके। इहो हिकिड़ो ई रस्तो अथई मुंहिंजा सोना, जेको तोखे हिन मुसीबतुनि खां परे करे छॾींदो। औलिया अल्लाह ख़बर अथई केतिरो ख़ौफ़ हूंदो आहे उन्हनि वटि, ख़बर अथई केतिरो ख़ौफ़ हूंदो आहे। अल्लाह उन्हनि जे लाइ छा थो चवे, इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। दुनिया जे अंदर हर शइ खे ख़ौफ़ हूंदो आहे। बाहि खे पाणीअ खां ख़ौफ़ हूंदो आहे, पाणी उनखे विसाए छॾींदो आहे। पाणीअ खे मुंहिंजा दोस्त सिज जे रोशनीअ खां ख़ौफ़ हूंदो आहे, उनखे बाफ़ बणाए उॾाए छॾींदो आहे। जबल खे लोह खां ख़ौफ़ हूंदो आहे, लोह उनखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आहे। लोह खे वरी बाहि खां ख़ौफ़ हूंदो आहे, बाहि उनखे ॻारे पिघलाए छॾींदी आहे। मुंहिंजो रब थो चवे दुनिया जे अंदरि सिज खे वरी मुंहिंजा दोस्त सिज किरण खां ख़ौफ़ हूंदो आहे, छो त उनजी ज़ीनत ख़तम करे छॾींदो आहे। दुनिया जे अंदरि अल्लाह जे कुदरत ॾे निहार हर शइ कंहिंखो न कंहिंखो डिॼंदी आहे, लेकिन मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में ॿुधाए थो, ओ दुनिया वारा ॿुधी छॾियो, सभई कंहिं न कंहिं ख़ौफ़ में मुबतला आहिनि। अगरि हिन ज़रूए ज़मीन ते का बेख़ौफ़ ज़ात ॾिसण चाहियो था त उहा मां अल्लाह जे दोस्तनि जी जमायत आहे, जंहिंखे औलिया अल्लाह जो लक़ब मिलियल आहे। उहे न की ख़ौफ़ में हूंदा न की ग़मगीन थींदा। लेकिन इन आयत सां गॾु अॻियां वरी ॿी आयत बि आहे, अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून। मुझे बेनियाज़ रब फरमायो उहा जेका बेखौफ़ बेगमन जी जमायत उहा डिॼंदी आहे, पर सिर्फ़ हिकु ज़ात उहे डिॼंदा आहिनि मगर हिकु ज़ात खां। उहा हिकु ज़ात कहिड़ा, चो मुंहिंजे करीम रब जी ज़ात आहे। केतिरो डिॼंदा आहिनि ओ ईमान वारो, हिकिड़ी थोड़ी झलक तव्हां जे आॾो पेश कयां। हज़रत बायज़ीद बुस्तामी केर अदा ॻाल्हाए वक़्तु मां बस कंदोमांव। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि कहिड़ी मंज़िल जो बुज़ुर्ग आहे, कहिड़े मक़ाम वारो आहे। हिकिड़ो शख़्स ईंदो आहे, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मौलाना साहब, ज़रा गुस्से करण खां पहिरीं असां तूं पंहिंजे ज़िंदगीअ ते बि आऊं बि पंहिंजे ज़िंदगीअ ते गौर कयां, तव्हां बि ज़िंदगीअ ते गौर कयो, वरी अल्लाह जे कामिल वलियन जे ज़िंदगीअ ते बि गौर कयो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि वेठा निकिरो शख़्स ईंदो आहे, बकर काहे ईंदो आहे, छा काहे ईंदो आहे, वरी ॻाल्हि आहे। बायज़ीद बुस्तामी ॾे निहारे चवंदो आहे, ओ बायज़ीद जी बच्चा मुझे बकर ॾे निहार। चई निहार चई ॿुधाए, गौर कर, ॿुधाए हे तुंहिंजी ॾाढ़ी भली आहे या मुझे बकर जो पुछ भलो। छा तो समझी जे कंहिं मौलवीअ खे केर चवे ईअं फ़िलहाल त ईअं वन धक करे छॾींसि, फ़िलहाल तुंहिंजे सन्हे मुंहं मां कढी छॾींसि,
भले वो मौलवी भला आशिक राजू पर छो न हुजे बियो नालो नथो वठा असा अना जा पुतला हो अना जा मुजस्समा हो मुतकब्बर हो चार किताब पढ़ी करे ये था पंजे पाण के समझो तो बस लहे उभरे असा तो ओ मुसलमान जमीन रे निहार खाकी आही खाक थियणो थे याद रखी छद मुसलमान हम मुतकब्बर ऐं हठीरो केर होंदो आ सिधो सो केर बीहंदो आ जदे मयत थींदो आ तदे ही थी सिधो सो बीही रहंदो आ जेको जेरो होंदो आ उन में लचक होंदी आ तू जिंदा ही पंजे पाण में लचक पैदा हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदान उन शख्स दे निहारे ओ सवाल करण वारा वाह मुझा करीम रब तुझे आशिकन जो मकाम छो त याद रख कुरान पढ़ी थो बुधाए सवाल कदे दुख्या हुंदा हन अकुल जे लिहाज खां पर कया वींदा हन इते बिहारे करे रब जो कुरान बुधाए या इहा गाल पूरी करे रब जो कुरान बुधाए रब जे जात सां भी एड़े किस्म जा सवाल थींदा वींदा हन मगर जी अल्लाह जे वलियन दे निहार जी उहे प्यार सा जवाब था जन खुदा पाजे कुदरत सा जवाब दींदो आ बायजीद बुस्तामी फरमाइंदो आ ओ सवाल करण वारा गौर कर गोठ खबर खान सोलंगी में रहन वारा हजरत बायजीद बुस्तामी जवाब दिनो आ ओ सवाल करण वारा जे कदे ईमान ते खात्मो बिल खैर मुझो थियो त मुझी ही दाढ़ी तुझे बकर जे पुछ खऊं भलिया जे कदे मुझो ईमान ते खात्मो न थियो त तुझे बकर जो पुछ मुझे दाढ़ी खऊं भलो केड़े पाए जो बुजुर्गा केड़े मकाम जो बुजुर्गा जे जो नालो बायजीद बुस्तामिया इन मकाम वारो आ मगर अल्लाह जो खौफ के दुआ अल्लाह जो खौफ के दुआ अल्लाह जे जात जो डप के दुआ रुकी करो बायजीद छा रुकी मर्द छा एक औरत जो भी जिक्र कया जो त मुजा दोस्त अजीज असा जे इन मुआशरे में मर्दन सा गद औरत जो भी बराबर जो मुजा दोस्त अजीज किरदार पर आया छो न चवा हींअर घर में 3 मर्द हन 8 औरतूं हन ईंदड़ ज़मानो मुंहिंजा दोस्त औरतुनि जी कसरत हूंदी घणो कुछ ज़मानो तब्दील थियण वारो आहे ओ दुनिया ते रहण वारो नकुली ड्रामा करण वारो पंहिंजे ड्रामनि खे बंदि कयो यादि रखी छॾियो सिज बप्पा छा आहे सिज गला सिज बप्पा चाहे घणई वक्त मर्दन पांजी डाठ मुर्सी देखारिया हिकड़े मिनट ला गौर कयो थव जेडी मल मर्द कावड़ बोआ कारे कार्य जो इल्जाम दई करे औरत के मारे छदींदो आ ईमानदारी सा जवाब दियो जे कदे औरतन भी मर्दन के कारो करे मारण शुरू कयो पो बुधाए त गोठ में पंचदा घणा इते चुप थी वियासे सच दुखियो आ न सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से निकाह बिन जण जो थींदो आ हिकड़े जणे जो कोन थींदो आ हिक औरत जो थींदो आ हिक मर्द जो थींदो आ जेतरो तुझो हक तुझे ज़ाल जे मथों आ तुझे ज़ाल जो भी एतरो ही हक तुझे मथों आ तुझी ज़ाल थोड़ो हेदे होदे निहारे कुहाड़ी उभी कयो थो अची मुझे इज्जत जो सवाल मुझे गैरत जो सवाल आ तोखे न छडींदुम छो तो कुहाड़ी उभी करी छो तो पांजो हो खबर देखारी इन करे जो चवी तो त मुझी निकाह वारी ज़ाल है पर पो जदी मल तू न हेदे होदे चिबरे वांगुर दिसंदो आ त तुझे ज़ाल जो भी हक आ कुहाड़ी खणी तोखे चई सके जी खबरदार थी जी तुझो मुझे मथों हक आ ये मुझो भी तुझे मथों हक उन दी खांडजो मुसलमानो उन दी खांडजो जरे औरतों भी मर्दन के कारो करे मारण शुरू कर नहीं तौबा कयो वक्त ॾाढो ॾुखियो आहे औरतुनि जी ॻाल्हि कयम नौजवान न्याणिया अल्लाह जी नेक बान्हिड़िया मुझे महबूब मुस्तफा जी परवानिया मुझे आकाले सलातो सलाम जी दीवानिया मुझे महबूब मुस्तफा सा प्यार करण वारिया ओ अल्लाह जो बान्हिड़ियो मता तमा इयो समझो त तव्हां जी जिंदगी रुकी मेहन जे लागाह करना रुकी तव्हां जी जिंदगी मेहन जो खीर ॾोहणा रुकी तव्हां जी जिंदगी रुकी घर में मानी पचाइणा याद रखी छॾियो अल्लाह जो बान्हिड़ियो एतरो त खुदा ऐं मुस्तफा औरतुनि जे
मथा मेहरबाना एतरो त मेहरबाना औरत घर में मानी पचाईंदी आ जेकॾहिं बिस्मिल्लाह पढ़ी शुरू करे त सॼी मानी जो ज़रो ज़रो पचाइण उन जी इबादत औरत घर में फरियो ॾींदी आहे जेकॾहिं फरियो ॾींदे करे रुगी दिल में इहो तसव्वुर करे त मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे घर वारनि जी सुन्नत पूरी करे रही हां मां बि ख़ातूने जन्नत जी ग़ुलामियाणी हां मूंखे बि जन्नत में ख़ातूने जन्नत जे उन सुहिणे साए हेठां वञणो आहे घर में थावड़ा थी मले इहो तसव्वुर करे त मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जी सुन्नत अदा करे रही हां घर वारनि जी सुन्नत अदा करे रही हां ओ अल्लाह जो बानड़ियों इहो मेहन जी खिदमत करण घर जी खिदमत करण मुड़स जी खिदमत करण इहो सब हिकु हिकु नेकी तव्हां जी सवाब में आ पर तॾहिं थींदी जॾहिं नियत तव्हां जी ख़ुदा ऐं मुस्तफ़ा महबूब जे रज़ा वारी हुजे जीअं जो अज़ान जो टाइम थे सभिनी कमनि खे छॾे करे देर न कयो वुज़ू करे मुसल्ले ते बीही करे चओ मुंहिंजा करीम रब मूं गुनहगार बानड़ीअ जी हाज़िरी पंहिंजे महबूब जे सदके क़बूल फरमाए याद रखी छॾियो मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो कह फरमायो थोड़ो त ॻाल्हायो मुझे मदीने जे ताजदार फरमायो जॾहिं औरत हिक नेक पंहिंजे मुड़स जी फरमान बरदार हूंदी आहे कंहिंजी मुड़स जी फरमान बरदार होंदी आ फरमान बरदार औरत जी निशानी कहिड़ी आ पंहिंजे मुड़स जे इज्जत जो ख्याल रखंदी आ पंहिंजे मुड़स जे नस्ल जो ख्याल रखंदी आ हसबो नसब जो ख्याल रखंदी आ मुड़स जे गैर मौजूदगी में उन जे हर शइ जी हिफ़ाज़त कंदी आ उन जे इज्जत जी हिफ़ाज़त कंदी आ उन जे माल जी हिफ़ाज़त कंदी आ उन जे बचड़नि जी हिफ़ाज़त कंदी आ अहिड़ी नेक औरत मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो जॾहिं नेकी कंदी त दरिया जूं मच्छूं भी उन ला खैर जी दुआ घुरंदियूं दरिया जूं गाला गाला दरिया जूं मच्छूं भी उन नेकोकार औरत ला खैर जी दुआ घुरंदियूं हन ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ औरतुनि खे ईअं रिढ बकरी न समझो ये अल्लाह जो नेक बानियो खुदा जी ज़ात उन्हनि खे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन सां प्यार था फरमाए हिकिड़ी औरत घर में नेक हुजे सॼो घर जन्नत बनाए सके थी हिकड़ी औरत घर में जे करे मुंहिंजा दोस्त बिगड़ी पवे सजे घर के जहन्नम जी वादी बनाए सके थी औरतुनि जे इंतकाम का पनाह में रखो अल्लाह का पनाह घुरंदा रहो मां अर्ज़ पे कए त नौजवान न्याणी खुदा ऐं मुस्तफ़ा जी प्यारी किस्सो कंहिंजो आहे हज़रत हसन बसरी ॿुधो अथव हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि दुनिया जो मशहूर मारूफ अल्लाह जो कामिल वली आहे उहो पंहिंजो किस्सो तौबह जो ॿुधाईंदो आहे पाण फरमाइनि था अमीरी ॿार ख्वाजा हसन बसरी अमीरी ॿार ग़रीब घराणे जो नाहे अमीर घराणे जो आहे एतिरो दौलत वारो आहे जो ग़रीबनि खे गलिन में खाराईंदो आहे मिस्कीननि जी मदद कंदो आहे मशहूर सखी आहे नेक शख्स भी आहे लेकिन इंसान पाण फरमाइनि था हिकिड़े दफ़े गलीअ में निकितो हां साम्हूं हिकिड़ी नौजवान छोकिरी थी अचे उन जे अखिड़नि ॾे जो निहारियमि ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो जीअं उन न्याणीअ जे अखिड़नि ते मुंहिंजी निगाह पई मां पंहिंजे दिलि जे हथों बेवस थी वियुसि मूंखां सभु कुझु विसरी वियो जेॾहूं उहा वञे मां ओॾहूं वञणु शुरू कयो जॾहिं उन नौजवान न्याणीअ मूंखे ईंदो ॾिठो मूंॾे निहारे चवे थी त कुझु हया कर छा थी चवे गाला गाला छा थी चवे उहा नौजवान न्याणी थी चवे ओ हसन बस हया कर निहारे चदो छा जो हया कया चेती जेको करीम रब तोखे भी ॾिसी रहियो आहे मूंखे भी ॾिसी रहियो उन करीम रब जो हया कर हसन बसरी फरमाए तो मुझे दिल में ज़रे जे बराबर भी ख्याल कोन आयो वह नौजवान अॻिते वधंदी रही मां पीछो कंदो रहियुसि नेठ जॾहिं उन जो घर करीब आयो वरी हिकिड़ी निगाह उन पोइते खई ॾिठई त वरी मां अचे रहियो आहियां बीही करे जेका गॾो न सां औरत आहे उहा बानी आया का बी आहे उन खे चई वञ न हसन बसरीअ खां पुछ छा जे लाइ मुंहिंजे पुठियां लॻो आहे मूं में कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तोखे पंहिंजे
रब जे ज़ात खां परे करे छॾियो आहे। हसन बसरी जवाब ॾींदो आहे उन औरत खे त नौजवान छोकिरीअ खे चओ तुंहिंजे अखियुनि में ख़बर नाहे कहिड़ी अल्लाह जे ज़ात चमक रखी आहे जंहिंजे करे मां मजबूर थी पियो हां। जवाब मिलंदो आहे इन नौजवान खे चओ हिते बीहे। उहा नौजवान न्याणी घर वेंदी आहे। ओ मुस्लमान गौर कर, ओ अल्लाह जूं बानियूं गौर कयो, ख़ुदा जूं नेक सालिह बानियूं गौर कयो। उहा नौजवान न्याणी घर अंदर वेंदी आहे, तेज़ चाकू खणंदी आहे, उनखे तेज़ करे हिकिड़ी अख पंहिंजी कढंदी आहे। छा कंदी आहे? हिकिड़ी अख पंहिंजी कढंदी आहे, ॿी अख पंहिंजी कढंदी आहे। पंहिंजे पाण खे थोरो चक ॾे त ख़बर पवे जिस्म में सूर कीअं थींदो आहे। उन नौजवान न्याणीअ ॿई पंहिंजूं अखियूं कढी करे हिकिड़े थांव में विझी करे उन पंहिंजे बानीअ खे ॾेई रही आहे। अल्लाह जे दरबार में दुआ थी करे ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा बेनियाज़ रब, उहे अखियूं मूंखे छा कंदियूं केॾियूं बि सुहिणियूं छो न हुजनि जन अखियुनि जे करे तुंहिंजो बानो तो रब जे ज़ात खां गाफ़िल थियो आहे। उन्हनि अखियुनि जी मूंखे ज़रूरत ई कान्हे। नौजवान न्याणीअ रोई पंहिंजूं अखिड़ियूं कढी करे ॿाहिरि मोकिलींदी आहे। हिकिड़े मिंट लाइ बीही करे उन नौजवान न्याणियुनि खां मां सवाल थो कयां, ओ अल्लाह जूं बानियूं, बेशक मुंहिंजे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे सिंगार जी इजाज़त ॾिनी आहे, भला कपिड़ा पाइण जी इजाज़त ॾिनी आहे, मगर छा जे लाइ? यादि रखी छॾियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो आहे औरत सिंगार करे उनखे इजाज़त आहे, औरत सुहिणा पाए उनखे इजाज़त आहे, सुहिणा कपड़ा भी पाए सिंगार भी करे इजाज़त आहे, मगर कंहिंजे लाइ जेॾी महिल ॾिसे त मुंहिंजो मुड़ुसु घर में अचण वारो आहे उनजे अचण खां अॻु में पंहिंजी सिंजी भला कपड़ा पाए सिंगार जी तयार थी वेहे। जीअं मुड़ुसु ॿाहिरों अंदरि अचे चवे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, मुंहिंजो घोटु अची वियो आहे। ए अल्लाह जूं बानियूं, इन ॻाल्हि जे मथां अमल करे ॾिसो, ॾिसो त ख़ुदा तव्हांजे घर खे जन्नत जो टुकड़ो कीअं थो बनाए छॾे। औरत के सिंगार जी इजाज़त आहे, मगर इन सूरत में इन्हे ला कान्हे का त बास जो बहानो करे जॾहिं वञणो आहे शहर मां कपड़ा वठण जे लाइ, घर में वेठी आहे, किना कपड़ा पाता पिया आहिनि, पघर थो पियो वहे, मुंहुं मुबारक बि कान थी धोए, मुड़ुसु जो आयो भर में वेठो, पघर जी धप अचे वई, पोइ मुड़ुसु शहर में अछा रंग ॾिसी पिसकंदो न ॿियो छा कंदो। अल्लाह जूं बानियूं कुछ पंहिंजे ग़लतियुनि खे बि सुधारण जी कोशिश कयो। इहे पंहिंजे जेके पघर वारा अंदाज़ आहिनि, जॾहिं तव्हां शहर थियूं वञो भला कपिड़ा थियूं पायो, छा जे लाइ? अॼु मूंखे शॉपिंग करणी आहे, फिरिया रोड जे बाज़ार मां पंहिंजी सिंजी शीशे जे साम्हूं बीहंदी आहे, अखिड़ियुनि में कजरड़ो पाईंदी आहे, वारड़ा ठाहींदी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो, अल्लाह जूं बानियूं तव्हां बि गौर कयो, जेॾी महिल इहो सिंगार तूं नौजवान न्याणी दिल में ख्याल कहिड़ो हूंदो आहे, मां शहर में वेंदसि, माण्हू मूंखे ॾिसंदा, मूंखे ॾिसी चवनि त वाह वाह, तुंहिंजे नियत में इरादो शुरू थींदो आहे, एॾो मलाइक तुंहिंजे गुनाहनि जा दफ़्तर लिखण शुरू कंदा, अल्लाह जे फरिश्तनि जी लानत पवण शुरू थी वेंदी आहे, छो त तूं सिंगार कंहिं ॿिए जे लाइ करे रही आहे। पर जॾहिं नौजवान न्याणी इन नियत सां सिंगार कंदी आहे, मुंहिंजो घोटु अचण वारो आहे, मुंहिंजो मुड़ुसु अचण वारो आहे, इन नियत सां सिंगार कंदी आहे, आसमान जा मलाइक उन जे लाइ रहमत जूं दुआऊं घुरंदा आहिनि, मुंहिंजे अल्लाह जे रहमत जो उन जे मथां नुज़ूल थी वेंदो। अल्लाह जूं बानियूं, खबरदार थियो, तव्हांजे मथां जेको ही अज़ाब कड़कियल आहे, हे जेको तव्हांजा मर्द कॾहिं होॾे कॾहिं होॾे कॾहिं होॾे कॾहिं होॾे ॾिसी रहिया आहिनि, इन जो बुनियादी कारण तव्हांजो जो घर में वेठियूं तो ही किना कपिड़ा पाता पिया आहिनि, बूथ धोइण जे लाइ बि तयारु न आहियो, छेड़ा लॻा पिया आहिनि पेर खे त ठीकु आहे मिड़ई ख़ैर आहे, पर जॾहिं शहर थी वञो त भलड़ियूं थी वञो, इहो भलड़ो थियणो तव्हांजे लाइ अज़ाब जी निशानी आहे। अॼु खां वठी अल्लाह जे कामिल वलीअ जो ग़ुलाम सजण साईं जो फ़कीर तव्हांखे मदीने वारे घोट जी हदीस ॾसे रहियो आहे, इन ते अमल कयो, ॾिसो तव्हांजा मुड़ुस तव्हां सां प्यार कनि था या नथा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अर्ज़ पे कयम, उन न्याणीअ उहे अखियूं ई कढी ॾेई छॾियूं, छा जे लाइ? इन जे लाइ त उहे अखियूं छा कंदियूं जंहिं अखियुनि जे करे हिकु अल्लाह जो बानो पंहिंजे रब जे रस्ते खां रुकिजी वियो।
अखड़ियों थाली में विझी बाहर मोकले। ख्वाजा हसन बसरी फरमाए तो ॾाढो खुश थियुसि त मुंहिंजे महबूब मुझे तोहफ़ो मोकिलियो आहे। जीअं जो खोलिया अखड़ियुनि जा तारा थालीअ में पिया आहिनि, रत टपकी रहियो आहे। रड़ियूं करे भॻुसि, ताहूं करे भॻुसि, इस्तग़फ़ार पढ़ंदो वियुसि, तौबा कंदो कंदो घर वियुसि। सॼी राति कंहिंसां कोन ॻाल्हायुमि, बीठे तौबाऊं कयुमि, रड़ियूं कयुमि। ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर, ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर। ख्वाजा हसन बसरी फरमाइनि था तौबाऊं कंदे रड़ियूं कंदे मुंहिंजी राति गुज़री। थोड़ी निंड जी झुटकी आई, दिल में ख्याल आयो त भला इहो गुनाह बख़्शराइण जे लाइ सुबुह जो इन न्याणीअ जे दर ते थो वञा, वञी चवांसि थो त ख़ुदा जे वास्ते मूंखे गुनाह मुआफ़ कर, मुंहिंजे करे तुंहिंजे अखियुनि खे निकिरणो पइजी वियो। ख्वाजा हसन बसरी फरमाइनि था जीअं जो सुबुह जो निकितुसि डोड़ंदो वञा, जीअं जो वञा उन जे घर जे ॿाहिरि माण्हू बीठा आहिनि। ख़बर चार वक़्त में छा थियो आहे? चयूं फलाणी अल्लाह जी बानी राति गुज़ारे वई। ख्वाजा हसन बसरी फरमाइनि था ज़ारो कतार रोण लॻुसि, उन जे जनाज़े जे नमाज़ में वयुसि। दुनिया निकिरी वई, मां उन जे क़बर ते वेही रहियुसि, तौबहूं करण लॻुसि, माफ़ियूं घुरण लॻुसि। रोंदे रोंदे अखि लॻी वई, ॾिसां त साॻियो ई मंज़र। उहा नौजवान न्याणी मुंहिंजे साम्हूं बाहि रोई, हथड़ा ॿधी चवांसि थो ख़ुदा जे वास्ते मूंखे मुआफ़ कर। चवे थी मां अल्लाह जे रज़ा जे लाइ तोखे मुआफ़ ज़रूरु कयां थी, मगर वाइदो कर वरी पंहिंजे रब जे ज़ात खां जे अखड़ियुनि जे करे गुमराह कोन थींदे। चवे तो वाइदो तो कयां कोन थींदुसि, पर मूंखे ॿुधा इहा तोखे मंज़िल किथां मिली? दसे रही आहे ॻाल्हि ॿुध, जॾहिं तन्हाईअ में हुजी तॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कंदो कर, जॾहिं माण्हुनि में हुजी त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो कर, दुनिया जे मुसीबतुनि खां आज़ाद थी वेंदे। मुसलमानो दीन जंहिं शइ जो नालो आहे उहो इहो दीन आहे। अल्लाह खे तुंहिंजी असांजी इबादतुनि जी ज़रूरत है, गाला गाला इबादतुनि जी ज़रूरत है। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे तुंहिंजे असांजे दुरूद पढ़ण जी ज़रूरत कान्हे का। तूं असां इबादत कयूं न कयूं, मुंहिंजे रब जो शान आला आहे। तूं असां दुरूद पढ़ूं न पढ़ूं, मुंहिंजे मुस्तफ़ा ते ख़ुदा ऐं उन जा फ़रिश्ता दुरूद सलाम जूं लोलियूं मोकिले रहिया आहिनि। उन जो शान उतम बाला आहे। आख़िरी ॻाल्हि ॿुध त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां तोखां इजाज़त वठां, राति जो घणो हिसो गुज़री चुको आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा कहे कोन ॻाल्हाई, मूंखे पाणी प्यार, तव्हांखे ईअं सुस्त छॾींदुसि मां? हथ खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद पढ़ण सां मज़ो अचे थो? जे अचे तो ॿियो दफ़ो कोन पढ़ी है। तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। पानी भले न पो तो अर्ज पे कयुम, मुझे महबूब मुस्तफ़ा जी दरबार, कंहिंजी दरबार, गाला गाला कंहिं दरबार आ। याद रखी छे हिकड़ी गाल वरी विच में बि तो ॿुधाई, जेको या रसूल अल्लाह जो नारो आ न, इहो मोमिन ऐं मुनाफ़िक़ जे विच में फ़र्क़ करण जी निशानी है। वरी तो चवां या रसूल अल्लाह जो जेको नारो आ, वो मोमिन ऐं मुनाफ़िक़ जे विच में गाला फ़र्क़ करण जी निशानी थे। चओ कीअं? मूंखां पुछो त कीअं? गाल कंदुसि ठका वंजी गाल सजण साईं जो ग़ुलाम कोन कंदो आ, इए हवाई फटाका कोन हणंदो आ। गाल इहा मुस्तनद कंदुसि, एतरी मुदल्लिल कंदुसि जो हर को चवे त हा गाल सच्ची आ।
तारीख जे मथा निगाह कर, छाजे मथा तारीख जे मथा निगाह कर, मुझे महबूब मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सदन जे ज़ाहिरी हयात तय्यबा का बाद में सदन हिन जिस्म अतर वारी ज़ाहिरी जिंदगी का बाद में जने ओहो मौक़ो आयो आ जने मुझे महबूब मुस्तफा जे नबुवत जे खिलाफ मुसैलिमा कज़्ज़ाब कूड़े कज़्ज़ाब दावा कया त मां नबी हां। तारीख बुधी थव न, बुधी थव तारीख जदे उन ऐलान कयो आ नबुवत जो ऐलान कयो आ हुन इनकार कयो आ मुझे सुने नबी पाक जेला ओ खातमुन नबीयीन नाहे महानबी हां कूड़ी उन दावा कया त उन सा मुकाबले जेला पहिरी मुके इन सजी जमायत मां बुधायो वो केड़ो सहाबी आ जेको मुजा दोस्त अजीज पांजो इस्लामी लश्कर वठी मुकाबले जेला वयो आ नालो बुधायो सा। वाह वाह आयो तो सुन्नी पर खबर एतरी काने का ये खास गालियो याद कयो, ये खास गालियो उन जो नालो खालिद बिन वलीद। छा नालो आ खालिद बिन वलीदा जे अंदर में शहादत जी तमन्ना मौजूदा समय जंगियों लड़दो आ हर जगह ते जंग में जान कुर्बान कर जेला अग्यों अग्यों थी दुआ त मन को तीर लगे मन को नेज़ो लगे मन का तलवार अचे मुझी मुठी लही वने मां शहीद थी वना पर मुझे महबूब मुस्तफा रुगी एक दफो फरमायो खालिद जी मुजा का तुझो ईमान ते खात्मो बिल खैर थींदो यानी तो के शहादत नसीब गला गला शहादत उन जे बावजूद मुझे महबूब जो परवानो हर जंग में वींदो आ। मुसलमानो गौर कजो तारीखी गाला गौर सा बुध जो अकीदो ईमान पक्को रखो वनी दुनिया जा किताब खोलियो गलत निकरे त फकीर वेठो। खालिद बिन वलीद जे सरबराही में जने मुसलमान जो लश्कर पहुतो आ त जन कूड़ी नबूवत जी दावा कया जने उते पहुता त कुरान उते भी सागियो हली रहियो नमाज उते भी सागी हली रही आ ओ मुजा दोस्त जिक्र फिक्र उते भी सागियो रहियो आ अल्लाह अकबर जो नारो भी सागियो हली रहियो आ। खालिद बिन वलीद दे गुलाम मोटी आयो ओ मुजा साईं जी बच्चा किबला कैसा विढ़ो जादे वणो था कलमो भी सागियो आ नारो भी सागियो आ अल्लाह अकबर भी सागियो आ। असा के खबर किए पवे जने जंग शुरू थींदी असा के खबर किए पवे मोमिन केड़ो आ मुनाफिक केड़ो आ को कोट वर्ड तो बुधायो छा बुधायो वरी वरी गाला छा बुधायो को कोड वर्ड तो बुधायो जी हर मुजा दोस्त हर इदारे जे अंदर को न को लिखल कोड वर्ड होंदो आ जेको उनन के खबर होंदी आ सोना को एड़ो कोड वर्ड तो बुधायो जदे सभई गडजी पो त खबर त पवे असा जा केड़ा हन उन कज़्ज़ाब जा केड़ा हन। वाह खालिद बिन वलीद वाह खालिद बिन वलीद तुझे नाम सौ जानियो कुर्बान कया जवाब दी जो कोड वर्ड इहो थव जो तवा या रसूल अल्लाह चवदावतो तवा या मोहम्मद चवदावतो हो कदे भी कोन चवदा इहो कोड वर्ड थव इहो कोड वर्ड बुधाण वारो केरा खालिद बिन वलीदा चवे तो कज़्ज़ाब सा झेड़े कण जेला तवा या रसूल अल्लाह जो नारो हणो जेको नारो न हणे पक समझो त इहो हुनन मौ यो सखड़ो ठका नाहे तारीख खोल मुझा मुसलमान भा न निकरे फकीर राज पर तुझा डोरी अर्ज पे कयुम बिंद सुखलंदो महरम जा प्रोग्राम सुभाणे कांजा शुरू करना मानुन के मुछायो ट्रे गालियों बुधाया तो हाने वरी अकीदे जो झेड़ो ना दोस्त अकीदो ही जेको आम मानुन के परेशान कहे तो यो जुल्म आ केड़ो जुल्म आ त जेको कम सोहणे नबी जे टाइम में न थियो बाद में छो था कयो जेको सहाबा जे दौर में न थियो बाद में छो था कयो ट्रे शयूं ता के बुधाया तो थी सके तो मुझे दोस्तन के भी खबर न होजे थोड़ो गौर कयो उनन जे आडो ये शयूं रखो वो मुझा दोस्त जेके सोहणे नबी पाक जे दौर में कम न थिया उहे अबू बकर सिद्दीक जे दौर में थिया
वरी उहे कम जेके अबू बकर सिद्दीक जे दौर में न थिया लेकिन उमर फारूक जे दौर में थिया। वरी उहे कम जेके उमर फारूक जे दौर में न थिया उहे उस्मान ज़िन्नूरैन जे दौर में थिया। मां सोहणे अली जो अॼु ज़िक्र ही नथो कयां, इन करे नथो कयां जो सब को चवंदो आहे त अली त इन्हनि जो आहे, बेशक अली असां जो आहे, असां अली जा। इनमें शक जी गुंजाइश काने का। फकत टिन सहाबन जो जिक्र कयम, थोड़ो गौर कयो ए मुस्तनद गालियूं तो वो केड़ो अमल आ, वो केड़ो कम आ जेको मदीने वारे जे दौरे अक़दस जे अंदर अतहर जे अंदर न थियो, सैयदना अबू बकर सिद्दीक जे दौर जे अंदर थियो। पहिरो पहिरो कम मुझे महबूब मुस्तफा जे दौर जे अंदर कुरान करीम पन्नन ते कोन लिखियो वयो, कुरान करीम किताबी शक्ल में कोन होयो, कुरान करीम सहाबा जे सीनन में बंद होयो, जानवरन जे हडन ते लिखल होयो, खची जे पन्नन ते लिखल होयो। जेकर जरे अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक चौ रज़ियल्लाहु ताला एकड़ो अकीदो मजबूत बियो भी केड़ो अल्लाह जे ज़ात कहे, अल्लाह जे ज़ात मस्जिद अक्सा में केड़ी मस्जिद गला गला केड़ी वो भला काथे आ जो बैतुल मुक़द्दस मेराज जे रात अल्लाह जे ज़ात मस्जिद अक्सा में तमाम अंबिया के मुक्तदी बनाए, मुझे मुस्तफा के इमाम बनाए, कायनात के बुधाए कायनात वारो याद रखी छड़ो मुझो मुस्तफा करीम जो ज़ुहूर ज़ाहिरी तौर ते त आखिर में आ पर हकीकत में त पहरन जो इमाम भी मुझो ही महबूब मुस्तफा है। कायनात के हो कह करे दिखारे जो मुझे खुदा कह करे दिखारियो जवाब न था दियो मां चुप कंदो माव कह करे दिखारे जो मुझे खुदा। वरी हिन ज़मीन ते ए मस्जिद अक्सा में थियो आ, वरी मस्जिद नबवी जे अंदर वरी मुझे महबूब मुस्तफा भी एड़ो ही कम करे दिखारियो। दुरूद पढ़त मार्ज के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी जाओ अल्लाह वारन जो गुलाम है मोतबर न है, गुलाम है, छाया गुलाम है। तनकीद करण कोन जाणदो हां, घट वध गालायण कोन जाणदो हां, पर हक बयान जरूर कर जाणदो हां। दुनिया के खबर पवे त सुने अबू बकर सिद्दीक जा आशिक के रहन जो त सुने दिलबर दस्तगीर जा गुलाम दाता गंज बख्श हजवेरी जा गुलाम हन, मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी जा गुलाम हन, सजन साईं जा गुलाम हन, पीर मिठा जा गुलाम हन, मशौरन वारे साईं जा गुलाम हन, कंबर वारे साईं जा गुलाम हन, करूंडी वारे जीलानी जवान जा गुलाम हन। जेके भी अल्लाह जे कामिल वलियन जा गुलाम हन उन्हनि जी जान बच्चा अबू बकर सिद्दीक जे सदाकत ता कुर्बान, उमर फारूक जे अदालत ता कुर्बान, उस्मान ज़ुन्नूरैन जे हयादारी ता कुर्बान, मुझे दिलबर अली उल मुर्तजा हैदर करार जे नाम ता कुर्बान। या हकीकत बुद्ध मस्जिद अक्सा में फैसलो मुझे खुदा फरमायो, मस्जिद नबवी में फैसलो मुझे महबूब मुस्तफा फरमायो। केड़ो फैसलो फरमायो? मस्जिद अक्सा में अंबिया होया, आदम भी होयो, नूह भी होयो, मूसा भी होयो, ईसा भी होयो, सभिनी के खुदा जो हुक्म थियो सभई पोया थियो मुझो यार अॻियों थींदो। कह भी इनकार अला कह भी इनकार कोन कयो। खुदा जो हुक्म हो, अर्शी हुक्म हो, अर्शी हुक्म अंबिया जे ला होयो, अज फर्शी हुक्म थी रहियो आ, मदीने जो मीर फरमा रहियो आ। ओ मुजा दोस्त सुनो, उमर फारूक भी मौजूद आ, अली उल मुर्तजा भी मौजूद आ, उस्मान ज़ुन्नूरैन भी मौजूद आ, तलहा भी मौजूद आ, जुबैर भी मौजूद आ, बिलाल भी मौजूद आ, अबू बकर सिद्दीक भी मौजूद आ, अज मुझो महबूब मुस्तफा भी मौजूद आ।
लेकिन मुझो महबूब मुस्तफा पांजे पाक हवेली में वेही करे ऐलान करे रहो ओ मां मुस्तफा जा सहाबियो जी आका सुने अली के फरमाइंदा अली जी मुझा महबूब अबू बकर का थिया सोना मस्जिद में सद करे आयो अबू बकर जी मुझा दिल पर अजुमा मुस्तफा जे मस्जिद नबवी जे अंदर मां मुस्तफा जे पांजे हवाले पांजे हवेली में पांजे अरमे में मौजूद होने जे बावजूद अजुमा मुस्तफा तो के इजाजत हो दिया मुसल्लो मुझो हुजे मिंबर मुझे मस्जिद जो हुजे मां मुस्तफा जा गुलाम भी सब हुजन अबू बकर अग्या थी इमामत तू कर सभई सहाबी पुठिया बीहन कायनात के खबर पवे इहो इमामत जो फैसलो कहीं भी कोन कयो खुदा जे महबूब इमामुल अंबिया फरमायो असां सुने अबू बकर जे नाम गाला गाला नाम ता कुर्बान है गाल ला केड़ी पे के भा बुधायम पे तहां के तमो जा दोस्त अजीज गाल कण पे चाहे सहाबा जा गुलाम है लेकिन सहाबा जो इश्क सिखणो सही त औलिया अल्लाह जे गुलामन का सिख नारा जिथों वड़े उदों वने सिख इश्क सिखणो सही त इश्क वारन का सिख जो त चदन इश्क जे गम जी खबर वनी इश्क वारन का पुछो जेके खाधल होंदा तन के खबर होंदी वक्त तवील थी वयो मां मोटी पांजे जगह ते जुड़ा मुजा दोस्त अजीज कुरान करीम अर्ज पे कायम महबूब मुस्तफा जे दौरे अक़दस जे अंदर कुरान करीम के किताबी शक्ल कान थी अबू बकर सिद्दीक जो दौरा केड़े सहाबी जो गालायो सुने अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जो दौरा अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक जे खिलाफत जे अंदर अज सुनो उमर उन जो मुशीरा चाहे सुनो उमर फारूक मुशीरा मुशावरत कदे अर्ज कंदो ओ अमीरुल मोमिनीन ओ या अबू बकर सिद्दीक जी उमर मां उमर जो अर्जा हुक्म कर कहड़ो तुझो हुक्म सुना मुझो अर्जा अल्लाह जे कुरान के किताबी शक्ल में गद कयो वने मुझो सुनो अबू बकर सिद्दीक जवाब दीदो अकीदो मजबूत कर गाल हेडे होडे निकरे सर कलम करे छदी इजाजत थी सुनो अबू बकर सिद्दीक जवाब दींदो उमर फारूक के ऐ उमर अबू बकर उहो कम कोन कंदो जेको मुझे मुस्तफा पान कोन कयो मुझे मुस्तफा करीम फरमायो भी कोन मुझे मुस्तफा कयो भी कोन उहो कम अबू बकर कोन कंदो कुछ दी रखी करे वरी उमर फारूक अर्ज कयो सोना वक्त जी जरूरत वक्त जे नजाकत के दिसंदे करे मां उमर जी दिल थी चवे कुरान करीम के किताबी शक्ल दियो दुश्मन मजबूत थी वक्त जी नजाकत चाही गौर कर दुश्मन मजबूत थी दो थो वने दुश्मन वधंदा था वजन किथे इए न थे सहाबा जे मथा दुखियो वक्त अचे वने सहाबा जो कत्ले आम शुरू थी वने ए कुरान करीम सा वट किताबी शक्ल में मौजूद न होजे एकड़ो दफो ब दफा टे दफा चवण का बाद में सुने अबू बकर सिद्दीक इजमा करायो सहाबा जी महफिल घुराइया आखिर फैसलो थियो अचो फलाना फलाना सहाबी 72 सहाबा वेही करे गड जी अल्लाह जो कुरान लिखी करे किताबी शक्ल दिनिया यानी सुने अबू बकर सिद्दीक उहो कम कयो जेको कम रसूलुल्लाह कयो भी न हो चयो भी न हो पर अबू बकर सिद्दीक कयो छो जो वक्त जी जरूरत गाला गाला वक्त जी जरूरत हुई साबित थियो त जेको मुस्तफा करीम जे दौर में कम न थियो सहाबा कयो उहो जायज नाजायज गाला गाला नाजायज वरी थोड़ो हेठ हलिया सैयदना उमर फारूक चौरती अल्लाह ताला अन्हु जो दौरे खिलाफत आयो मां तो का अज भी पूछा तो अज भी तरावी नमाज 20 पढ़दो हई 8 जवाब रे 20 पढ़दा 20 रकातू तरावी नमाज जो पढ़दो मुझे महबूब मुस्तफा जे दौर में बुदा घणी नमाज तरावी रकातू हो अबू बकर सिद्दीक जे दौर में घणी हुयो उमर फारूक जे दौर में 20 थियो अज सबई 20 था पढ़ो छाजे करे 20 था पढ़ो जो सोने उमर फारूक 20 पढ़ायो न हाने जदे 20 था पढ़ो रसूलुल्लाह जी सुन्नत भी अदा थी वे सोने अबू बकर जी सुन्नत भी अदा थी वे सोने उमर जी सुन्नत अदा थी वे 20 था पढ़ो छाजे करे छो तुम सोने अबू बकर सिद्दीक भी कोन पढ़ायो मुझे मुस्तफा
मुस्तफ़ी भी ये कोन पढ़ायो असहाबी कन नुजूम इक्तदैतुम इहतदैतुम मुजा दोस्त मुगाल मंजी लेकिन रुकी तू मंज त जह वक्त जी जरूरत सा जह शे जी जरूरत आ उन जे नई शे के वधाइण में को लोह कोने पर सहाबा जी सुन्नत आ चो अन्या मोटी आगते खास गाल जुमे जडे घणी बांगू दींदा हो गालायो गालायो कदे खबर थव हुजूर जे दौर में हिकड़ी बांग होंदी हुई घणियो गाला गाला घणियो हिकड़ी बांग होंदी आ जेका खुतबे जे टाइम ते दिनी वेंदी आ अबू बकर जे दौर में हिकड़ी बांग होंदी आ जेका खुतबे जे टाइम ते दिनी वेंदी आ उमर फारूक जे दौर में हिकड़ी बांग होंदी आ जेका खुतबे जे टाइम ते दींदी हुई आ उस्मान गनी जे दौर में जुमे जू बांगो थियो छाजे करे बांगो थियो हिकड़ी बांग इन करे थी त बाणन के सॾु कयो परे परे खा छो त मुस्लमान वधिया वक्त जी जरूरत थी वे अगे मुस्लमान थोड़ा होया उनन जी आबादी मदीने ताईं महदूद हुई हाणे मुस्लमान वधी विया हाणे अज़ान ॾियो पहिरीं सवेल माण्हू अचनि अचे गॾिजी वेहन पोइ वरी बाद में जेका जुमे जी अज़ान थींदी आहे उहा बाद में बि जुमे जी अज़ान अॼु मूंखे ॿुधाए हिकिड़ी अज़ान थोरी या ॿ थोरी जवाब घड़ी आजान थोड़ी छो थोड़ी हुजूर जे दौर में साबित कर अबू बकर जे दौर में साबित कर उमर फारूक जे दौर में साबित कर साबित थियो त वक्त अचण सां जे कॾहिं दीन जे कंहिं बि शइ खे वधाइण जी ज़रूरत पवे थी त कोई ॾोह कोन्हे को पोइ मां तोखां थो पुछां अॼु यहूदी ॾाढो मज़बूत थी चुको आहे इस्लाम जो दुश्मन मज़बूत थी चुको आहे इस्लाम जो नाम निशान मिटाइण जे लाइ हू तयार लॻो पियो आहे सुहिणे मोहम्मद जो नालो जंहिं बि नाले जे आॾो उनके पांजे कंप्यूटर में आउट करने जे लाइ तैयार लगो पियो आ एड़े दज्जाली दौर जे अंदर पांजे महबूब मुस्तफा जे आमद जे सिलसिले में पांजे यार जे 12 रबीउल अव्वल जो मीलाद मल्हाए दुनिया के देखाणो त अज भी आशिक रसूल जिंदा या अज जे वक्त जी जरूरत अज जे वक्त जी गाला गाला वक्त जी कोई डोह कोने कोई हर्ज कोने को मौजू कोने को घणो कुछ गालाए वञा हां बस का आखिरी गाल करण पे चाहम 12 बि थियण वारा हन मिंट बचा हन 12 बजे तव्हां मां हथ कढां तो 12 का पोइ कब न हलंदो आखिरी गाल ॿुधो मुझे महबूब मुस्तफा जी मस्जिद नबवी चाहे वरी बुधा मस्जिद नबवी मुझे महबूब फरमायो सुबह जो सवेल फजर जे नमाज ते जंहिंखे भी जन्नती जवान ॾिसणो आहे हिन दरवाज़े खां निहारे जन्नती जवान दाख़िल थी सहाबा जी सजी रात जुस्तजू में गुजरी जेको ज़ुबाने मुस्तफा मां निकतो आ जन्नती जवान जी बिशारत निकती आ ॾिसो तो खुश नसीब केरा सहाबा इंतजार में हन उन दरवाजे में दीदू हन ॾिसो केड़ो खुश नसीब आ ॾिठो हिकड़ो मजदूर आ हिकड़ो कुराड़ो आ हिकड़ो अराबी आ बेचारो झंग जे रहण वारो आ वो सवेल अची रहियो आ निहारे चयो सुभान अल्लाह निहारे छा चयो सुभान अल्लाह वरी भी रात थी वरी भी महबूब सागियो ऐलान फरमायो वरी सहाबी वनी वेठा ॾिठो त सुबह जो सागियो ही जवान वरी टी रात थी वरी महबूब ऐलान फरमायो इते सहाबा जे दिल में कुछ ख्याल आया गाल बिन साद बिन अबी वक़ास या को हज़रत सईद बिन खुदरी मुझे ख्याल में कह सहाबी बिनी मां को हिकड़ो आ नालो फिल वक्त ज़हन में न थो अचे उन जे दिल में ख्याल थियो असल को राज आ इन पुराणे जे पुठियां लगा खबर पवे त राज कहिड़ो आ जेडी मलो कुराड़ो नमाज पढ़ी निकतो ए मुझे मुस्तफा जो गुलाम पोयां लगो मदीने का थोड़ो बाहर निकतो उनके चई चाचा चई मामा जेको उन वक्त में राय जो लफ्ज होयो अर्ज कई सोना मुझो अर्ज कबूल कर जी केड़ो जे मां बाबे सा कावड़ी जी पयो हां बाबे मुके घर मां कढी छडियो आ बटे रातियों मुके पाण सा गड रहा जे बच्चा कोई मसलो कोने को हकीकत में राज दिसण पियो चाहे ओ मुझे मुस्तफा करीम जो गुलाम फरमाए तो सजी रात जागियो से अखियूं कोन पियो बूटियां दिसा त छा थो करे ॾिठम त ॾाढी सुकून जी निंड कई तहज्जुद जे नमाज ते उथियो तहज्जुद जा नफल पढ़ी वरी सुम्ही पियो ॾींहुं थियो गॾु वियो सांस सॼो ॾींहुं पंहिंजी मज़दूरी कई ख़ासि कमु कोन कई हिकिड़ी राति गुज़री ईअं ॿी राति गुज़री ईअं टी राति गुज़री ईअं सुबुह थियो चयोमांसि सुहिणा बाबे खां कावड़ी जी कोन आयो हां ही राज़ ॾिसण जे लाइ आयो हुयुसि मगर मूंखे ख़बर कान
पई हाणे मूंखे ॿुधा राज़ कहिड़ो आहे चई चिराज़ ॻोल्हण आयो आहे तोखे ख़बर पई त कान्हे का पर पवंदी बि कान ये खबर त कान पई पर मूंखे ॿुधाए त सही करी छा थो उहो कमु कहिड़ो आहे जंहिंजे करे मुंहिंजे मदीने जे मीर निशांदी फरमाई आहे त कंहिंखे जन्नती जवान ॾिसणो आहे त सुबुह जो सवेर ॾिसे 3 ॾींहं तूं लाॻीतो आयो आहे करी छा थो जवाब ॿुध मुस्लमान पोइ हिकिड़ो ई जवाब मुंहिंजी दिलि में पचा जवाब ॾियण लॻो ॿियो कोई कमु कोन कंदो हा 3 ॾींहं मूं सां गॾु गुज़ारी चई हा चई भला कंहिंसां कॾहिं मूं कड़ो ॻाल्हायो चई कंहिंजी दिलि ॾुखाईंदे ॾिठई चई न सॼो ॾींहुं पंहिंजी महिनत मज़ूरी कयमि चई हा भला निमाज़ जो को वक़्तु कज़ा कंदे ॾिठई चई न चई बसि ॿियो कोई अमल कोन्हे को ईअं कंदो हा दिलि जे अंदरि कंहिंजे लाइ बि नफ़रत कोन रखंदो हा पंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ बुग़्ज़ कोन रखंदो हा कंहिंजो हक़ कोन खाईंदो हा कंहिंखे ॾुखाईंदो न आहियां कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदो हा पंहिंजे बचनि जी मज़दूरी करे हलाल जी रोज़ी कमाईंदो हा पाण बि खाईंदो हा पंहिंजे बचनि खे भी खाराईंदो हा चई भला अगर तोखे केरु तकलीफ़ ॾे चई जेकॾहिं मूंखे केरु तकलीफ़ ॾींदो आहे राति जो निंड को कंदो आहे पहिरीं हली वञी हुनखे मुआफ़ करे ईंदो हा ओ मुसलमान मुझे महबूब मुस्तफा तो जन्नत सौरी करे ॾिनी आहे लेकिन तो असां पंहिंजे जन्नत खे पंहिंजे लाइ पाण ॾुखियो करे छॾियो आहे नंढड़ी ॻाल्हि तो कावड़जी पियासीं औलाद खे बि झलींदासीं वली दाद सां त न ॻाल्हाइजां इन्हनि जे घर बि न वञजां पाणी बि न पीजां इस्लाम राइट जवाब बि न ॾिजां औलाद जो बछो मोह कंदासीं पोइ मुसलमानो छा रखियो आहे इन नफ़रतुनि में ऐं जॾहिं मरंदासीं त पोइ वॾा गोड़ा तोखां सवा त बसि मूंखे अन्न ई कोन थो वणे ओ मुसलमानो आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का यार एक पल की खबर नहीं जिंदगी ते कोई भरवसो कोने जिंदगी बदिहाड़न जो नालो आ ये बदिहाड़ा भी नफरतुन में न गुजारियो छेड़न में न गुजारियो हिक बे सां दुश्मनियूं कंदे न गुजारियो हिक बे जे लाइ सीने में बुग़्ज़ ऐं कुपत रखंदे न गुजारियो इहो अक़ीदो ईमान पक्को रखो केर कंहिंजी इज्जत नथो लुटे सके केर कंहिंखे ख्वार नथो करे सके छो त वत इज़्ज़ु मन तशा वत ज़िल्लु मन तशा इज्जत भी अल्लाह जे हथ में आहे ज़िल्लत भी अल्लाह जे हथ में आहे कंहिंखे बादशाह करे रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे फ़कीर करे रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे ज़िंदा रखे रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे मौत ॾे रब जी मर्ज़ी आहे जॾहिं सभु कुझु रब जे हथ में आहे त पोइ तूं पुछड़ो छो थो थी पंहिंजे पाण सां सवाल कर जॾहिं सभु कुझु मुंहिंजे अल्लाह जो अख़्तियार आहे त तूं पंहिंजे पाण खे पुछड़ो न कर तूं पंहिंजे पाण खे ख़ैर ते हलाए पंहिंजे पाण खे सुहिणो करे हल अगरि कंहिंजो हिसाब किताब अथई त सुम्हण खां पहिरीं हुनखे मुआफ़ करे सुम्ही पओ अगरि कंहिंजे हिसाब किताब रहियल अथई वञी हुन खां मुआफ़ कराए पोइ अची सुम्ही पओ ख़ुदि बि निंड सुकून जी कर ॿिए खे बि निंड सुकून जी करण ॾे इहो अथव दीन जो पैगाम ही मुंहिंजे दोस्तनि मियां अज़ीज़ुल्लाह मियां नेमतुल्लाह पंहिंजे पुट अज़ीज़ ऐं पंहिंजे पुट मोहम्मद मिठल जे तोहर जे सुन्नत जे टाइम ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत वारो हिकिड़ो जलसो करे दीनी प्रोग्राम करे तव्हांखे कोठ ॾिनी आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन्हनि नंढड़नि जे लाइ बि दुआ आहे अल्लाह ताला दुनिया में इन्हनि खे इज़त वारो बनाए उन्हनि जे बाबनि जे लाइ बि दुआ आहे जेके दोस्त मिट चाचा भाइर सौट मासात उन्हनि सां गॾु आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआ आहे अल्लाह ताला उन्हनि खे बि इज़त वारो करे पर मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह हलंदी आहे माइन जी कुझु सजी सच चइबो घर सब कंहिंखे हलाइणो आहे साबित थियो त हिन जलसे में माइन जो बि वॾो किरदार जेकॾहिं मायूं चवनि त न ईअं न थींदो हिते थींदो हो राग थींदा मुंहिंजो पुटु हिकिड़ो आहे मां ख़ुशी कंदसि हिकिड़ो पुटु आहे तॾहिं वरी मुलनि खे थो घुराई यार हमरा मजबूर थी पवे हैं लॻे थो त घर में जेके अदड़ियूं आहिनि मियां नेमतुल्लाह मियां अज़ीज़ुल्लाह जे पोइ उहे घरवारियूं आहिनि भेनरूं आहिनि माउ साची मामी पुफी सोटड़ियूं उन्हनि सभिनी खे बि मुबारक आहे जो अल्लाह जे ज़ात उन्हनि जे दिलि में बि पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं शरीयत वारे जलसे जी तौफ़ीक़ अता फरमाई हे सुहिणो जलसो कयो मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾिजो हिन जलसे में जेको रुपयो ख़र्च थियो आहे क़यामत जे ॾिहाड़े इन रुपये जो हिसाब तोखे मिलंदो पर जेकॾहिं भत करे राग कराई है जेको टको तुंहिंजो छा पर ॿियनि जो बि ख़र्च थिए क़यामत में हिक जो हिसाब ॾियणो
पंहिंजे बचन जे ख़ुशियुनि में दीनी प्रोग्राम कयो मन का हिकिड़ी ॻाल्हि कंहिंजे सम्झ में अचे वञे तमामु घणो ॻाल्हाए वियो हां 2 कलाकनि खां शायदि मथे ॻाल्हाए वियो हां अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाए सूरह फातिहा जेका तिलावत कयमि उनजो त तर्जुमो ई रहिजी वियो सुभाणे न परीं राति कॾहिं अंगारे जी शाम अरबा जी राति सालियानो उर्स मुबारक सुने मखदूम बिलावल जवान जो बुधो तो न शहीद मखदूम बिलावल इंशाअल्लाह ताला जिंदगी रही वरी उन यार जे उन उर्स मुबारक जी कचहरी कंदासीं इंशाअल्लाह ताला जी हरमैन शरीफन का मोटियो हां जी पहिरों प्रोग्राम हुयो थकल हुयुस थक हली रहा हा रब उन दोस्तन जे करे अदा इन चाचे अब्दुर्रहमान जे ला दुआ कजो चाचे अब्दुर्रहमान ला यार दुआ कजो अल्लाह ताला उनके खुश रखे जे भला पीरी में शादी जो शौक हुजे भले हो पूरो थी अल्लाह ताला अल्लाह ताला सलामत रखंदो दोस्तन के दोस्त हर दोस्त जी तमन्ना होंदी असा प्रोग्रामन में हलूं था पिया त जलसे में मोजो नालो वठजे मोजो नालो यार हकीकत ये अथव त मौलवी भी मजबूर होंदा हन पर मुझे कुछ मजबूरी घट होंदी तो मां थोड़ो जे चरियो मानू पांजे दिमाग वारो हां कुदरती जे जो नालो ज़हन में अचे विंदो आ पर हे दारो सादड़ो रिठम सवेल का जी पे मां जो भलो जे दिल खुश थी वने अल्लाह ताला तवा जो अचण कबूल फरमाए मु गुनाहगार जी हाजिरी तवा जी हाजिरी अल्लाह ताला कबूल फरमाए इन हाजिरी जे सदके में मुजो अल्लाह तवा सा सबनी के गुंबद खजरा जी हाजिरी नसीब फरमाए हरमैन शरीफैन जी हाजिरी नसीब फरमाए अल्लाह ताला तवा सा के हज तवा सा मथा फर्ज बनाए एतरी अल्लाह ताला माली ताकत दे जो तवा सा मथा हज फर्ज थी वने ए पो मोजो खुदा वरी उन सोने फर्ज के पूरे करण जी तौफीक अता फरमाए यो सोनो सफर मोजो रब तवा सा के नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बसाने बिनी जी गाल था बुधो वरी बिनी के राजी कयूं था किया सब खुश हो जो सलामत हो जो बस थोड़ी हिकड़ी नात बुधाया तो थोड़ी हिकड़ी नात फरमाश के जी बिना कबूला फरमाश के जी बिना बस यो तो बुधाया वत जेडी मन भला मानो मदीने मा मोटंदो वा जडे मदीने मा मोटंदो वा ऐं गुंबज़ खजरा ते आखिरी सलाम पेश कंदो आ ऐं यार जे दर तो इजाजत वठंदो आ त पो उन वक्त कीअं हूंदो आ बस इहो तो ॿुधायां मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी जण गूंज बलर वेगाणी थी मदीने का जॾहिं है मोकिलाणी थी मदीने मां जॾहिं मोकिलाणी थी जण गूंज बलर वेगाणी थी मदीने खां जॾहिं जुदा जानिब जो जीअं पाड़ो थियो मुझे दिल सां वॾो ॼण धाड़ो थियो जुदा जानिब जो जॾहिं पाड़ो थियो मुझे दिल सां वॾो ॼण धाड़ो थियो अची रूह अंदरे है रोज राड़ो थियो अची रूह अंदरे
जोराड़ो थियो सफ़ा सूरन में जान साड़ी थी मदीने खां जॾहिं है मोकिलाणी थी मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी ॼण कूंज बलर खां बेगाणी थी मदीने खां जॾहिं माण्हू मदीनो छॾींदो ॼण ॿार यतीम थी वेंदो जॾहिं माण्हू मदीनो छॾींदो ॼण ॿार यतीम थी वेंदो परेशान पिरियन लाइ अदा थींदो परेशान पिरियन लाइ ॾाढो थींदो जान बजी चूए अबाणी थी मदीने खां जॾहिं यार मोकिलाणी थी है मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी ॼण कूंज बलर खां बेगाणी थी मदीने खां जॾहिं बिन महीननि खां पोइ जलसो कयो अथव ऐं उहो 2 कलाक अल्लाह ताला तव्हांखे बि सलामत रखे दुआए खैर बाद में सलातो सलाम दुआ है मुझे करीम रब खां त मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए जा मुझा सुहना रब करीम जन दोस्तन हिन प्रोग्राम के मुनाकिद करण में पंहिंजो कावशूं मेहनतूं पंहिंजी दौलत खर्च कई या अल्लाह उन्हनि जो पल पल रुपयो रुपयो पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए जा करीम रब उन्हनि दोस्तन जे घरन में अमुन ऐं सुकून पैदा फरमाए जा या अल्लाह जेके असांजा दोस्त परे परे खां कही आया आहिनि मुंहिंजा मौला इन्हनि जो अचण बि क़बूल फरमाए जा उन्हनि जे बचड़नि के नेक सालिह बनाए जा ओ मुझा करीम रब सभिनी के पंहिंजे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए जा हरमैन शरीफैन जो दीदार अता फरमाए जा दिलनि जा हाल ॼाणदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब मदीने वारे मीर जे सॼी उम्मत जे मथां रहम फरमा जिते जिते मुस्लमान रहन था मुझा मौला उन्हनि जे मथां रहम फरमा उन्हनि जे इज़्ज़तुनि जी हिफ़ाज़त फरमा उहे कश्मीर जा मुस्लमान हुजन बर्मा जा मुसलमान हुजन बैतुल मुक़द्दस जा मुसलमान हुजन पाकिस्तान जा हुजन अफगानिस्तान जा हुजन या हिंदुस्तान जा मौला मुसलमानन जो खैर फरमा करीम रब असांजे वतन अजीज पाकिस्तान जो भी खैर फरमा मुझा मौला असांजे धरती जी हिफाजत फरमा करीम रब असांजे हुक्मरानन के महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जे सर बुलंदी ला कम करण जी तौफीक अता फरमाए पंहिंजे वतन अजीज जे सर बुलंदी ला कम करण जी तौफीक अता फरमा या अल्लाह असांजे सियासतदानन के हिदायत फरमा गरीबन जा दुख गम ऐं उन्हनि जो आवाज़ ॿुधण जा उन्हनि खे कन अता फरमा ओ मुंहिंजा करीम रब हिन धरतीअ खे अमन वारो बना हिन धरतीअ खे सलामती वारो बना ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम उहे पलीत कुवतूं उहे शैतानी ताक़तूं मुल्क जे अंदर हन या मुल्क खां ॿाहिरि हन जेके मुंहिंजा मौला असांजे वतन अज़ीज़ खे गैर मुस्तहकम करणु चाहिनि था मुंहिंजा मौला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस तो नाबूद बना मौला असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फरमा असांजे वतन अज़ीज़ जा उहे सिपाही उहे आलिम जे सूरत में हुजन पुलिस वारनि जे सूरत में हुजन औलिया अल्लाह जे सूरत में हुजन आर्मी जे सूरत में हुजन कंहिं एजेंसी जे सूरत में हुजन मुंहिंजा मौला या कंहिं हारीअ जे सूरत में हुजन ज़मींदार जे सूरत में हुजन वापारीअ जे सूरत में हुजन मुंहिंजा मौला जंहिं जे दिल में हिन वतन अज़ीज़ जी इज़्ज़त आहे जंहिं जे दिल में हिन वतन अज़ीज़ जो इस्तेहकाम आहे उन जे लाइ पाण पतोड़े रहियो आहे मुंहिंजा मौला उनखे सलामती अता फरमा उन्हनि जे बचड़नि खे सलामती अता फरमा मौला असांजे वतन अज़ीज़ खे सलामत रख मुंहिंजा मौला असांजे हिन वतन खे सुहिणनि फसलनि सां
आबाद फरमा, महबतुन सां आबाद फरमा, असांजे दिलनि खे मदीने वारे घोट जे इश्क सां आबाद फरमा। या अल्लाह हिन ॻोठ ते रहम फरमा, या अल्लाह हिन पाड़े ते रहम फरमा, या अल्लाह हिन ज़िले ते रहम फरमा, या अल्लाह हिन सोड़ी सिंधड़ीअ ते रहम फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तन तव्हां खे मानी जे लाइ अर्ज़ कयो आहे, मानी दोस्त सभई खाई ऐं सभई तो पोइ निकिरो, पर 2 मिंट जे लाइ दरूद और सलाम असां ग़ुलाम आहियूं पंहिंजे आका जा। आका जे आॾो ग़ुलाम बीही दरूद और सलाम पेश कंदो आहे, उथी बीही करे मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में दरूद और सलाम पेश कयो ऐं उन खां पोइ मां बि वेही रहंदुसि ऐं उम्मीद आहे त तव्हां दोस्त भी वेही रहंदो ऐं दोस्तनि जो जेको इंतज़ाम आहे उन इंतज़ाम जे मुताबिक़ तव्हां दोस्त भी हलंदो। हथ अदब जा ॿधी करे तसव्वुर कयो। कहिड़ो तसव्वुर कयो त ग़ुलाम आहियूं पंहिंजे महबूब जे ख़िदमत में, पंहिंजे आका जे दरबार में मुअद्दिबाना फ़क़ीराना आजिज़ाना सलातो सलाम पेश करे रहिया आहियूं। मुंहिंजा महबूब असां मिस्कीननि जो सलाम क़बूल फरमाइजा। मुंहिंजा मौला पाण तुंहिंजे यार जे दरबार में सलाम पेश था कयूं, या अल्लाह क़बूल फरमाइजा। मुंहिंजा दोस्त इहो तसव्वुर करे पढ़ो, मुस्तफ़ा जाने रहमत पेला सलाम शम्अ-ए बज़ में हिदायत पेला जे सुहानी घड़ी चमका तैबा चाँद, जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफ़रोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शम्अ-ए बज़ में हिदायत पे लाखों। वो हमारे नबी उनके हम उम्मती, वो हमारे नबी उनके हम उम्मती, उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम पा जाए रहमत पे लाखों सलाम शम्अ-ए बज़ में हिदायत। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना